खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। साईं सदाई करी मथे सिंध सुखा, दोस्त मिठा दिलदार आलम पिटाई जे न कलाम सां गॾु मां हाज़िर आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान आसिफ़ सियाल, तव्हांजी मनपसंद ट्रांसमिशन हिन सलाम सिंध में। ऐं मूं सां गॾु आहिनि असांजा महबूब भाइर, असांजा हिन प्रोग्राम जो ख़ासि हिस्सा बादल राही ऐं मोहम्मद अली ढोलक ते मौजूदु आहिनि। ऐं बादल साहिबु, मां ईअं ई चवां पियो कि जॾहिं असां पाण कचहरी कयूं, म्यूज़िक अहिड़ी शइ आहे कि जॾहिं असां गाना त ॻाईंदा आहियूं त उन में म्यूज़िक यूज़ थींदी आहे, पर तव्हां कॾहिं नोट कयो त पंहिंजी कचहरी खे बि ख़ूबसूरत करण जे लाइ चवंदा आहिनि पंहिंजुनि कचहरियुनि खे सुहिणो ठाहियो, पंहिंजनि कचहरियुनि में अल्फाज़ विझो। असां वटि अल्फाज़नि जो ख़ज़ानो त न आहे, पर असां कोशिशि कंदा आहियूं जेको बि ॻाल्हायूं दिलि सां ॻाल्हायूं। ऐं चवंदा आहिनि दिलि जी ॻाल्हि जेका आहे दिलि ताईं पुॼंदी आहे। सो असांजो मक़सदु इहो आहे दिलि ते पुॼायूं तव्हां पंहिंजे दिलि जा हाल ऐं पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं, ऐं उनखे वधीक ब्यूटिफाई करण जे लाइ असां सहारो वठंदा आहियूं म्यूज़िक जो। सो संगीत अहिड़ी शइ आहे कि संगीत तव्हांजे हरकत खे बदिलाए छॾे थी। तव्हांजे ज़हन में जेतिरा बि ख़्यालात आहिनि, जेकॾहिं तव्हां तसवुरु कयो ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था कि जीअं कल्ह असां डिस्कस पिया कयूं कि अल्फाज़ माना रखनि था, कॉन्टेंट माना रखे थो। संगीत जॾहिं असां कंदा आहियूं त ॾोहो संगीत जो न हूंदो आहे। जॾहिं असां चवंदा आहियूं त यार म्यूज़िक मज़े गानो भलो न आहे, गानो भले जो मक़सदु इहो हूंदो आहे कि तव्हां हुन में चूंड कहिड़ी कई आहे अल्फाज़नि जी। बादल राही साहिबु, तव्हां पाण इन शइ खे सम्झो था, तव्हां सीनियर आर्टिस्ट आहियो। केतिरो फ़र्क़ु पवंदो आहे जॾहिं असां ॻाईंदा आहियूं त उहे असांजी कैफ़ियत ते असरु करे थो उहा अल्फाज़ हर अल्फाज़ उन में। सो बहरहाल इहा त हुई संगीत जी कचहरी। अॼु आहे दोस्ती जो ॾींहुं, फ्रेंडशिप जो ॾींहुं आहे। ऐं बख़्श वारी कैमरा में बख़्श खे मां ॾिसां थो। सो हे जेको बख़्श सां दोस्ती आहे असांजी। ऐं जेके बि असांजा जेके आहिनि, सभिनी खां पहिरियां त अॼु दोस्ती वारो ॾिहाड़ो मां डायरेक्टर समेत पंहिंजी हिन टीम खे सां पंहिंजी दोस्ती जो इज़हार कयां थो, छो जो असांजो नओं साथ आहे। सो असांजी दोस्ती क़बूल पए दोस्तनि खे। ऐं पोइ असांजा जेके दोस्त इन्हनि दोस्तनि जी मदद सां जेकॾहिं मां तव्हां सां हिन टाइम कनेक्टेड आहियां, इन्हनि जो साथ आहे। सो तव्हां सभिनि ताईं पुॼाइण वारा इहे दोस्त आहिनि जेके पोयां ओबी में वेठा आहिनि या टेक्नीशियन आहिनि, कैमरामैन आहिनि। इन्हनि जे साथ खां सवाइ जेकॾहिं मुमकिन ई न आहे असां तव्हां सां जुड़ी सघूं ऐं असांजी आवाज़ु, असांजो चहिरो, असांजी ख़्यालात खे इहे तव्हां ताईं पुॼाइण में असांजी मदद कंदा आहिनि। सो दोस्तो, खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं, ॾाढा भला महिमान आहिनि। ऐं जॾहिं सुबुह जी ट्रांसमिशन शुरू थींदी आहे न, त मां कोशिशि कंदो आहियां कि सुबुह जो आगाज़ कयूं कुझु सुठियुनि शयुनि सां ई आगाज़ करणु खपे। छो जो सुठियुनि शयुनि सां आगाज़ कंदासीं, सुठियुनि ॻाल्हियुनि सां कंदासीं, सुठी सोच सां आगाज़ कंदासीं त असांजो ॾींहुं बि ख़ूबसूरत रहंदो। ऐं यकीननि असां सुठियूं ॻाल्हियूं बि कंदासीं, पर सिहत जी ॻाल्हि जॾहिं कयूं असां त सिहत हज़ार नेमत आहे। सिहत हज़ार नेमत आहे। सिहत खां सवाइ ज़िंदगी कुझु बि न आहे। जेकॾहिं असां वटि, जीअं चवंदो आहियां, मां हमेशह चवंदो आहियां कि जिथे बि जहिड़े बि शइ में तव्हां इंट्रस्ट वठो था न, त उन सां रिलेटेड माण्हू सां जॾहिं बि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां हज़ारनि माण्हुनि सां मुलाक़ात कंदा, हज़ारों माण्हू तव्हांजे साम्हूं ईंदा हूंदा। जेकॾहिं सिहत जे बारे में तव्हां कॉन्शियस थोरा बि थींदा, ऐं थियण बि खपे, ठीकु आहे, थियण बि खपे असांखे सिहत जे बारे में कॉन्शियस। पोइ जेकॾहिं सिहत जे हिसाब सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन माण्हू सां, रिलेवेंट माण्हू सां असां कचहरी कंदासीं। ज़रूरी न आहे कि डॉक्टर, पर तव्हांखे अहिड़ा माण्हू सिहतमंद मिलंदा जेके बिना डॉक्टर जे बि सिहतमंद आहिनि। डॉक्टर ॾिठो वञे त मां चवंदो आहियां ज़रूरत ई न पए असांखे डॉक्टर्स जी, छो जो असांजी असुलु आहे ख़ुराक। असांजी ज़िंदगी में असांजो उथणु वेहणु, असांजो खाइणु पीअणु, असांजो सुम्हणु, छा उहो जेकॾहिं परफेक्ट थी वञे त मां सम्झां पियो त असांखे डॉक्टर्स जी ज़रूरत न पवंदी। पर डॉक्टर मसीहा आहिनि ऐं बीमारी बि
ऐं ॿी ॻाल्हि पुलिस डे आहे शोधाउनि जो, सो असां उन्हनि खे सल्यूट कयूं पिया जेके पंहिंजी जान जी बाज़ी लॻाए करे ऐं हिन मुल्क जी हिफ़ाज़त कनि पिया। ऐं असांजे लाइ अमुन जी फ़िज़ा जेकॾहिं थोरी घणी क़ाइमु आहे बि त उन्हनि जे करे आहे, छो जो उहे बि उन्हनि जी फैमिली आहे, उन्हनि जो बि जीअं असां इमोशनल हूंदा आहियूं पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ, ऐं उहे बि उन तरीक़े सां जॾहिं घर वेंदा आहिनि त उन्हनि जो ॿार इंतज़ारु कंदा आहिनि, पर हू जॾहिं ॿाहिरि हूंदा आहिनि, ड्यूटी ते हूंदा आहिनि, त उन्हनि जी ज़िंदगी केतिरी रिस्क ते हूंदी आहे, उहो रिस्क खणी करे ऐं असांजे लाइ जेको आहे सो सर्व कनि पिया, हिन क़ौम जे लाइ सर्व कनि पिया। असां उन्हनि खे दिलि सां, दिलि जी गहराइयुनि सां, जेका बि सिंध पुलिस या असांजा जेके बि सिपाही आहिनि उन्हनि खे असांजे सभिनी तरफ़ खां सिंध जी सथ पारां सलाम पेश था कयूं। सो असां सां गॾु आहिनि असांजा महिमान जेके सिहत जे बारे में बि असां उन्हनि सां डिस्कस कंदासीं, कुझु एजुकेशनिस्ट आहिनि उन्हनि सां बि असां डिस्कस कंदासीं। ऐं इहे अहिड़ा टॉपिक आहिनि मां सम्झंदो आहियां की इन्हनि खे रोज़मर्रा बि असां जेकॾहिं एड्रेस कयूं, उन्हनि जा इशूज़ खे असां हिन मीडिया जो, हिन कैमराज़ जो जेको आहे फ़ाइदो वठंदे असां जेकॾहिं इन्हनि मसइलनि ते हाईलाइट कयूं उन्हनि खे, त काफ़ी दोस्त जेके उन्हनि जी रहनुमाई थी वेंदी ऐं काफ़ी हिकिड़ो चेंज सुठो अची सघे थो। सो व्यूअर्स, तव्हां सां असांजो साथ रहंदो, पर टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, केॾा बि न वञो, मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक व्यूअर्स। सलाम सिंध जी ट्रांसमिशन में असां तव्हांखे कयूं पिया भली कार जी, त तव्हांखे मां ॿुधायो की सुबुह जी जॾहिं ॻाल्हि कयूं पिया त असां चाहींदा आहियूं की असां एक्टिव हुजूं ऐं ख़ुशि हुजूं, ऐं छो जो सुबुह साझर जेकॾहिं ख़ुशी जो आगाज़ कजे त सॼो ॾींहुं ख़ुशगवार रहे थो, ऐं ख़ुशगवार रहण जे लाइ असांखे सिहतमंद रहणु ज़रूरी आहे। ऐं सिहतमंद रहण जे लाइ असांखे पंहिंजे लाइफ स्टाइल ते थोरी नज़र विझणी पवंदी, ऐं असांजे जेको आहे सो अंदरि ॿाहिरि ख़ुशी जेकॾहिं पाण ॾिसणु चाहियूं था त असांखे पंहिंजी खुराक सुठी रखणी पवंदी। ऐं जेकॾहिं तबियतुनि में ख़राबी अचे पई ऐं त पोइ असां हिते तव्हांखे जेको आहे सो हिन स्क्रीन ते तव्हांखे डिफरेंट क़िस्म जा जेके डॉक्टर्स असां वटि अचनि पिया, जेके एक्सपर्ट्स आहिनि, उहे जेको आहे सो तव्हांजी रहनुमाई कनि पिया, ऐं असां तव्हांजी उन्हनि सां हिकिड़ो ॻंढापो कराईंदा आहियूं। जेके तव्हांजे सवाल कॉमन क्वेश्चन्स जेके हूंदा आहिनि तव्हांजे ज़हन में हूंदा आहिनि, असां कोशिशि कंदा आहियूं की उन्हनि जेको आहे सो जेके असांजा महिमान आहिनि, डॉक्टर्स आहिनि, उन्हनि खां तव्हांजे मसाइल जो हल ॻोल्हियूं ऐं तव्हांजी सही रहनुमाई करे सघनि। त पोइ असां सां गॾु हिन टाइम मौजूदु आहिनि राइट ते साईं दुरामिन साहब। साईं, तव्हां यूरोलॉजिस्ट आहियो, कंसल्टेंट आहियो, तव्हांखे वेलकम था कयूं हिन प्रोग्राम सां। भलीकार तव्हांजे ॾिसण वारनि खे, ॿुधण वारनि खे। साईं, असांजे लेफ्ट ते जेके आहिनि असांजा गेस्ट आहिनि, तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि माशाल्लाह। इहो जेको सिंधी टोपी ऐं यकतारो असांजी हिकिड़ो तमामु सुठो हिकिड़ो फोक जी हिकिड़ी साइन आहे, ऐं छा त हिन में अंदाज़ तव्हांजो जलाल चांडियो खां इहो हलियो। सो गुल जतोई साहब, तव्हांखे बि असां भलीकार पिया कयूं सलाम सिंध में। मां शुरूआति कंदुमि साईं तव्हां खां, छो जो तव्हां यूरोलॉजिस्ट आहियो ऐं किडनीज़ जा इशूज़ असां ॾिसूं था त वधंदा पिया वञनि असां वटि। हूअं त बीमारियूं त एॾियूं अची वियूं आहिनि, जंहिं बीमारी जे कॾहिं लॻूं था त हिकिड़ी उहा ख़तमु, थोरो उन ते रिसर्च थिए पई त ॿी बीमारी अची थी वञे। त पोइ हे जेके बेसिक किडनी त असांजो मतिलबु हिकिड़ो बेसिक हिकिड़ो बॉडी ऑर्गेन आहे, उनजो फंक्शन छा आहे उहो तव्हां खां पुछंदासीं। त यकीन ॿुधायो त असांखे किडनी जो छा रोल आहे असांजी हिन बॉडी में? हा, महिरबानी। सभिनी खां पहिरें जेके आहे मुंहिंजी तरफ़ां ऐं तबा किडनी इंस्टीट्यूट जी तरफ़ां तव्हांजे ॿुधण वारे ऐं ॾिसण वारे नाज़रीन खे अस्सलाम वालेकुम ऐं भलीकार था चऊं। इहो जेको तव्हां सुवालु पुछियो त बॉडी जे अंदरि किडनी बि हिकिड़ो वाइटल ऑर्गन आहे। इन ई खां अलावा जेके हार्ट बि आहे, लिवर बि आहे,
ऐं ॿिया ऑर्गन आहिनि त हर ऑर्गन जो पंहिंजो हिकिड़ो कमु आहे त जहिड़े तरीक़े सां हार्ट जो कमु इहा आहे त जेको इस्तेमालु शुदा खून आहे उहा रत वठे ऐं पोइ हुन खां पोइ हुनखे ऑक्सीजनेट करे पोइ ॿिया जेके ऑर्गन उन्हनि तरफ़ां मोकिले। अहिड़ी तरह सां जे गुर्दे जो जेके बॉडी में वर्क आहे उहो आहे त जेकी ज़हरीला मवाद आहिनि अनवांटेड मटीरियल आहे असांजी बॉडी में जेको इस्तेमालु थी वेंदो आहे डाइजेशन जे खां पोइ हा टॉक्सिन्स हूंदा आहिनि त उहा रत मां जेकी आहे उनखे कढे ऐं पेशाब जी सूरत मां ॿाहिरि जेके कढे छॾनि। ऐं इन खां अलावा गुर्दे जो 4 ॿिया कम आहिनि त ब्लड प्रेशर खे बि इहा कंट्रोल कंदो आहे ऐं ॿियो हुनजो विटामिन डी ठाहींदो आहे ऐं विटामिन डी जेकी आहे एक्टिव फॉर्म ठाहींदो आहे उहा जेके कैल्शियम खे असांजी बॉडी जे स्पेशली बोन्स जे अंदरि ऐं मसल जे अंदरि डिपॉज़िट कंदो आहे जंहिंजे करे असांजा बोन मज़बूत ऐं मसल वर्क कंदा आहिनि। त ओवरऑल जेको कमु आहे किडनी जो उहो आहे इहो आहे त जेकी रत आहे उन मां जेके असां अनवांटेड टॉक्सिन मटीरियल बॉडी मां कढे ऐं बॉडी खे पंहिंजी हेल्थी स्टेटस में रखे। इहा जेके किडनी जो वर्क आहे सही बिल्कुलु सही तमामु सुठी हिकिड़ी तव्हां जेको असां इंफॉर्मेशन शेयर कई ऐं इहे जेके ज़हरीला मादा जीअं असां चऊं हा इन सां मुराद छा आहे मतिलबु इन सां मुराद इहा आहे त जेको बि असां खाधे मां वठूं पिया ऐं पेदे मां वठूं पिया या पीऊं पिया या खाऊं पिया उहा एब्ज़ॉर्ब थींदो आहे ऐं एब्ज़ॉर्ब थियण खां पोइ जंहिंखे असां चवंदो हज़म थी वेंदो आहे त एब्ज़ॉर्ब थियण खां पोइ उहा लिवर वटि ईंदो आहे लिवर में उहा डीकम्पोज़ थींदो आहे ऐं मालिक्यूल लेवल ते हर शइ डीकम्पोज़ थी पोइ इहा जेकी आहे असांजी बॉडी जा जेके सेल आहिनि जेके खुलिया आहिनि या चओ त फैक्ट्री आहे जेके इस्तेमालु थियणी आहे उहा मसल जी बि आहे बोन जी बि आहे हर शइ जी आहे न त उते हीअ मालिक्यूल बेस ते वेंदो आहे त जेके प्रोटीन आहे उन जो बेसिक जेकी मालिक्यूल आहे उहा अमाइनो एसिड आहे उहा सेल में वेंदो आहे ईअं अहिड़े तरीक़े सां शुगर जो ग्लूकोज़ आहे त ग्लूकोज़ इन थींदो अमाइनो एसिड इन थींदो ऐं जेकी फैट आहे या चिकनाहट चऊं था उनजो फैटी एसिड आहे त हे हाज़मे खां पोइ लीवर जो इहो कमु आहे त उनखे मालिक्यूल लेवल ते डीकम्पोज़ करे उन फैक्ट्री में इन कराए उते इस्तेमालु थींदो आहे। त प्रोटीन बिल्डिंग मटीरियल आहे उन में असांजा मसल ठहंदा आहिनि बोन ठहंदा आहिनि ऐं ग्लूकोज़ जेकी आहे उहो एनर्जी सोर्स आहे उहो वञी अंदरि वेंदो त जंहिंजे करे असांखे गरम थींदो आहे त भई बॉडी हाणे टेम्परेचर आहे हाणे न आहे। अहिड़ी तरीक़े सां मिनरल्स आहिनि हे सभु इस्तेमालु थी पोइ एंड प्रोडक्ट ठहंदो आहे उहो वरी रत में ईंदो आहे ऐं रत में अचण खां पोइ अलाह साईं अहिड़ो निज़ाम रखियो आहे त हार्ट उनखे पंप कंदो आहे किडनीज़ जी तरफ़ां त भई हे जेके असां हाणे अनमटेरियल आहिनि अनवांटेड आहिनि इनखे कढे छॾियो त पोइ फिल्टर जेकी असांजे हिकिड़े बॉडी जे अंदरि जेके फिल्टर आम ज़बान में चवंदा आहियूं ईअं असांजो मेडिकली उनखे नेफ्रॉन चवंदा आहियूं उहा फिल्टर कंदी आहे। हिकिड़े किडनी में मोर देन 10 मिलियंस नेफ्रॉन आहिनि इन अराउंड अबाउट मोर देन 20 मिलियंस ॿिन्हिनि किडनियुनि में हिते रत ईंदो आहे ऐं 1 मिनट में जेके आहे 1 लीटर ब्लड उन ते पास थींदो आहे उन में 1 ml यूरिन ठहंदो आहे यानी हिकिड़ो बूढ़ो हिकिड़ो ड्रॉप ठहंदो आहे त उन यूरिन जी तरह यूरिन में हे जेके अनवांटेड मटीरियल निकिरी ईंदा आहिनि। सही ख़ुदा जी कुदरत आहे छा त इंसान खे ठाहियो अथई ऐं जेकॾहिं असां नंढी नंढियुनि शयुनि ते गौर कयूं त असांखे हक़ीक़त आहे त माना हुनजा मालिक जा जेको नेमतूं नेमतूं आहिनि बिल्कुलु जिथे नेमतूं आहिनि पर उन्हनि नेमतुनि जी जेकॾहिं क़दुरु कोन था कयूं त पोइ असांखे इहो ॿुधणो थो पए त पत्थर स्टोन माना इहो बॉडी में माना पत्थर जो कीअं माना क्रिएट थो थिए इहो थोरो असांखे मेडिकल रीज़न्स ॿुधायो त छा आहिनि उहे। सुठो सुवालु आहे। एक्चुअली स्टोन जेके आहे इनखे असां चवंदा आहियूं त भई हे एंडोजीनस फॉरेन बॉडी आहे। एंडोजीनस मीन्स इनसाइड बॉडी ठहे थो ॿाहिरि खां त कोन थो अचे न त अंदरि बॉडी जे अंदरि ठहे थो ऐं इनखे चवंदा आहियूं त हे पोली क्रिस्टलाइज़ेशन आहे। पोली मीन्स मोर देन इनफ क्रिस्टल इन में टेक अ पार्ट कंदा आहिनि ऐं हीअ आहे बि मल्टी फैक्टोरियल त हिकिड़े असांजे मुआशिरे जे अंदरि ऐं इवन पाकिस्तान जे अंदरि बि ऐं इवन साउथ एशिया कंट्री जे अंदरि बि हिकिड़ो काफ़ी नज़रिया आहे हिन जे बारे में त भई हे ईअं ठहंदो आहे ईअं खाधे खां ठहंदो आहे पाणी खां ठहंदो आहे या खाधो सही न आहे या पीअण सही न आहे पर ईअं न आहे त इहा पोली जेकी आहे क्रिस्टलाइज़ आहे ऐं मल्टी फैक्टोरियल आहे। इन में 2 जेकी शयूं आहिनि वधीक टेक पार्ट कनि थियूं। हिकिड़ी जेनेटिकल आहे
जेनेटिकल भी मतलब इहो ट्रांसफर त साउथ ईस्ट एशिया में जेकी बि आहिनि या थ्रू ऑल द वर्ल्ड जेके माण्हू पैदा थींदा आहिनि त सेल जी लेवल ते सेल हिकु खुले यानी फैक्ट्री जे लेवल ते का जेनेटिकल डिफेक्ट रहिजी वेंदो आहे पैदाशी। अच्छा उहा कहिड़ो डिफेक्ट रहिजी वेंदो आहे जेके हाणे मां थोरी देरि पहिरें बि ॿुधायो त जेके मिनरल्स आहिनि फैटी एसिड आहिनि ग्लूकोज़ आहिनि इन लाइ हिकिड़ो डिफेक्ट रहिजी वेंदो आहे त उहा डिफेक्ट जे करे जेकी आहे उहा सेल में जेकी आहे उनजी जेकी ठाहिण जी या उनखे यूज़ करण जी क़ाबिलियत उहा घटि थी वेंदी आहे वधीक थी वेंदी आहे या यूटिलाइज़ कोन थींदो आहे त उन में जेकी आहे उहा शयूं रत में अची वेंदियूं आहिनि उन स्टेट में त उहा हल पज़ीर न हूंदियूं आहिनि सॉलेबल न हूंदियूं आहिनि। मिसाल हिन जो ईअं त ॾियांसि त भई असां खंडु खणूं ऐं पाणी में विझूं उनखे हलायूं त उहो हल पज़ीर थी वेंदो आहे। त इहा जेनेटिकल जेके डिफेक्ट आहिनि इन मां जेको रॉ मटीरियल ठहे थो टॉक्सिन ठहनि था उहा रत में अची डिज़ोल्व कोन थींदा आहिनि त अहिड़ी अनडिज़ोल्व स्टेट में किडनी वटि ईंदा आहिनि ऐं किडनी उनखे फिल्टर करे वठंदी आहे। जॾहिं फिल्टर करे वठंदी आहे त उन जी कंसंट्रेशन हुते वधी वेंदी आहे लोड वधी वेंदो आहे। जॾहिं लोड वधी वेंदो आहे माना अनडिज़ोल्व फॉर्म वर्सेस डिज़ोल्व फॉर्म त अनडिज़ोल्व फॉर्म उहा क्रिस्टल ठही वेंदा आहिनि त हिकिड़ो जेनेटिकल आहे। ॿियो आहे नॉन जेनेटिकल त नॉन जेनेटिकल में इहे चवंदा आहिनि त उन में अहिड़ा असांजे खाधे में पीते में एनवायरमेंट में कुझु फैक्टर उनखे प्रमोट कंदा आहिनि उनखे असां चवंदा आहियूं प्रमोटिंग फैक्टर्स। फॉर एग्ज़ाम्पल असां पाकिस्तान में स्पेशली सिंध में ऐं रूरल जेकी सिंध में क्लाइमेट असांजो हॉट आहे गर्म आहे त उन जे करे असांजे बॉडी मां जेकी स्वेटिंग वधीक थींदी आहे पसीनो वधीक ईंदो आहे त पाणी निकिरी ईंदो आहे। हाणे जे पाणी वधीक निकिरी वियो आहे त डिहाइड्रेशन थी वई त हाणे उते जेकी टॉक्सिन आहिनि या क्रिस्टल अनवांटेड मटीरियल वेंदो उन जी कंसंट्रेशन वधी वेंदी आहे त उहा क्रिस्टलाइज़ेशन थी वेंदी आहे त हिकिड़ो क्लाइमेट जो आहे। ॿियो खाधे जे अंदरि कुझु अहिड़ी शयूं उहा वठी छॾींदो आहे त उहा जेकी आहे इन तरीक़े सां उन जी कंसंट्रेशन वधी वेंदी आहे ठीकु आहे न त उहा बि क्रिस्टलाइज़ेशन कराईंदी आहे। अहिड़ी तरीक़े सां कुझु माण्हू जेके मैनुअल वर्कर आहिनि स्पेशली असांजा फार्मर जेकी कमु कंदा आहिनि या मैनुअल वर्कर आहिनि उहा हार्ड वेदर में कमु कंदा आहिनि त डिहाइड्रेशन अहिड़ो हिकिड़ो फैक्टर आहे त उहा प्रमोट कंदो आहे। त जेके नॉन जेनेटिकल स्टोन आहिनि उन में इहा जेकी प्रमोटिंग ऐं इनहिबिटिंग फैक्टर्स इहा ॾाढा रोल प्ले कंदा आहिनि त इहा जेको स्टोन ठहंदो आहे हिन में। सही। अच्छा साईं हिकिड़ो हिन जो मेन जेको कॉज़ जेको असां ॿुधंदा आहियूं की अक्सर जॾहिं सब्ज़ी ठहंदी आहे घर में त घणो जेको आम जेको आहे हूंदो आहे यार टमाटर जेको आहे खल सां न ठीकु आहे उन सां पथरी थींदी आहे। ॾाढो सुठो सवालु पुछियो आहे तव्हां इहो हा ॾाढो ज़बरदस्त सवालु पुछियो आहे त इहे मां चवां पिया त असांजे मुआशिरे में रूरल सिंध में इवन सिंध में ऐं इवन ऑल ओवर द पाकिस्तान हिकिड़ो इहो ओल्ड कॉन्सेप्ट हो। अच्छा त भई इहे जेकी आहे ग्रीन जेकी आहे लीव्स आहिनि जेकी ऐं टमाटर आहिनि टमाटर जा बीज आहिनि लूण सब्ज़ी इहे जेकी आहे न वठो इन में कैल्शियम वधीक आहे इहो कोराए छॾींदो बाबा खीर न वठो इहे बि इन में कैल्शियम वधीक आहे त इहो ओल्ड कॉन्सेप्ट हो। ऐं इन में असांजा कुझु जेके जनरल फिजिशियन आहिनि या असांजो डॉक्टरी जेको सिस्टम आहे उन्हनि बि जेके इन शइ खे प्रमोट कयो त भई हे बि न खाओ हे बि न खाओ अञा बि कनि पियासीं। अच्छा ते जे ओनली जेकी मां पहिरीं शुरू में इहो चयो त हीअ मल्टी फैक्टोरियल आहे। जे सिर्फ़ु कैल्शियम खां जेको स्टोन ठहिणो हुजे आहे त सभिनी खां वधीक कैल्शियम असांजी बॉडी में बोन्स में आहिनि ठीकु आहे उन खां पोइ मसल में आहिनि ठीकु आहे न त जे कैल्शियम जे करे ई ठहिणो हूंदो त पोइ त इहा एतिरो पियो आहे त हर टाइम हर माण्हू में स्टोन ठहिया त इन जो मतिलबु आहे सिर्फ़ु कैल्शियम न आहे सही ॿिया फैक्टर बि आहिनि त उन में जेको कैल्शियम वारो उहो जेनेटिकल हिकिड़ो स्टोन आहे असांजे अंदरूने सिंध स्पेशली जेके असांजे हैदराबाद रीजन जा आहिनि लाड़काणे ऐं सखर रीजन ऐं हेठि मेरपुर खां इहे थर जे जेके इलाइक़ा आहिनि हिते हिकिड़ो जेनेटिकल स्टोन हले पियो ऑक्सीलेट आहे उहो। अच्छा इहो बि ट्रेंडिंग में हले पियो इनखे हा इहो स्टेन इनखे असां चवंदा आहियूं रिसर्च थियल इहे स्टोन बेल्ट आहे ठट्टा बदीन मेरपुर ख़ासि सांगड़ ओ ईअं ख़ैरपुर पोइ सखर पोइ पुनो आकल पोइ हेठां ईअं सेवण दादू जैकाबाद ऐं कराची जा हिली एरिया इहे स्टोन बेल्ट आहे। हिते जेकी बि ॿारड़ा पैदा थींदा आहिनि उहा जेनेटिकली जेके आहिनि प्रोन आहिनि टू फॉर्म द किडनी स्टोन्स ठीकु उन्हनि खे उहो प्रमोटिंग फैक्टर खपनि जेके मां तव्हांखे ॿुधायो
त क्लाइमेट असांजो अहिड़ो आहे त हार्ड आहे, उन में डिहाइड्रेशन थी वेंदी आहे, स्वीटिंग थींदी आहे। कुझु खाधे में अहिड़ी शयूं वठंदा हुआसीं त जेनेटिकली त ऑलरेडी उनजे सेल जे फैक्ट्री जे अंदरि आहे। त सर उहे एरियाज़ इहे तमामु सुठी ॻाल्हि कई अथव। उन्हनि एरियाज़ में असांजा जेके कैमरा में असां उहे सिटीज़ उहो बेल्ट ॿुधायो उन्हनि खे त उतां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि शयुनि ते उहे कहिड़ी केयर कनि ऐं उन्हनि शयुनि खां कीअं बहितरीनु। त केयर जेकी एहतियात आहे उहो एहतियात त सभु, छो त गुर्दा जेके आहिनि पाणी ते ज़िंदा आहिनि। त पाणी जेकी आहे उहा स्पेशली जेकी आहे समर सीज़न में, गर्मी वारे सीज़न में, जून या मई जून जुलाई में इहा वधीक करे छॾेसि। त चवंदा आहिनि त हिकिड़ो हेल्दी जेको माण्हू आहे जंहिंखे स्टोन न आहे ठहियल, त उहा कम से कम जेके आहिनि 2.5 लीटर या 3 लीटर जेके 10 खां 12 गिलास ठहनि था उहा वठे। ऐं बहितरीनु जेको पैरामीटर आहे जिस्म में पाणी खे पैमाइश करण जी या मयार करण जी, उहा यूरिन जो कलर आहे। त यूरिन कलर जेकी आइडली जेकी आहे न उहा ट्रांसपेरेंट हुजे, जीअं पाणी जो रंग हुजे। बट लाइट लेमन कलर, नियर लेमन कलर, इहा बि इंडिकेट इहो करे थो त हा इहो इंडिकेट करे थो त तव्हांजे बॉडी में पाणी आहे। जे वधीक जेको गाढ़ो थी वञेसि, डार्क अचे पियो, त इन जो मतिलबु इहा त या त माण्हू पाणी घटि वठे पियो या जो वठे पियो त उहो यूटिलाइज़ थिए पियो उनजे बॉडी में। त पाणी वधीक करे छॾे। ॿियो खाधे में हेल्दी जेकी डाइट आहे, खुराक में जेकी आहे उहा शयूं वधीक वठेसि जंहिंमें साइट्रस हुजे। साइट्रस हिकिड़ो केमिकल आहे, लेमन, ठीकु आहे न। त साइट्रस असांजी जेके ट्रेडिशनल खाधे जेके असांजी आहिनि खुराकूं आहिनि उन में वधीक आहिनि। उन में छा आहे, साइट्रस कंहिं में वधीक आहे, खीर में वधीक आहे। खीर में उन खां पोइ दही, ठीकु आहे न, दही में वधीक आहे। दही जी लस्सी ठाही वठे। जे कंहिं माण्हू खे शुगर न आहे या कंहिंखे ब्लड प्रेशर न आहे त उनखे मिठो या जेके असां नमक करे उहा बि माण्हू इस्तेमालु कयो। उन खां पोइ इहे जेको तव्हां लेमन जो नालो वरितो, इहा फैमिली आहे, पूरी लेमन फैमिली आहे। इन में ऑरेंज, मौसमी, माल्टा, संतरा, कीवी, वाटरमेलन, इन में साइट्रस वधीक आहे। त उहा इन जे माण्हू खे स्टोन या पास थियल आहे या ठहियल आहिनि त इन जी इंटेक वधाई छॾेसि इन जी। ऐं ॿियो हिकिड़ो असां पंहिंजी क्लिनिकल एक्सपीरियंस में ॾिठो आहे त जिन्हनि माण्हुनि खे कॉन्स्टिपेशन वधीक थींदी आहे ऐं उन जो फैमिली बैकग्राउंड स्टोन जो आहे, फैमिली हिस्ट्री आहे, त फैमिली मेंबर का बाबा आहे या अम्मा आहे या भाउ या भेण आहे, उन्हनि खे बि स्टोन रही आहे ऐं उनखे पाण बि थी आहे, त उन में कॉन्स्टिपेशन जो बि ॾाढो रोल आहे। छो त जॾहिं ताईं तव्हां जेको खाधो वरितो आहे उहा ख़ाली न थिए ऐं उते रॉ मटीरियल जेको असांखे नीड न आहे ऐं पियो आहे उहो एब्ज़ॉर्ब थींदो त ब्लड में ईंदो त उन जी कंसंट्रेशन वधंदी ऐं उहा स्टोन ठाहींदो। त इहा शयूं आहिनि त पंहिंजे खाधे जे अंदरि जेके आहे इहा शयूं वधीक करे छॾे, पाणी जो इस्तेमालु वधीक करे छॾे। बिल्कुलु, ॾाढी इंट्रस्टिंग तरह सां कचहरी हले पई। ऐं मूंखे सिहत जे हिसाब सां जेके आहिनि, मां चवंदो आहियां डॉक्टर त मसीहा हूंदा आहिनि। थैंक यू। छो जो तव्हांखे तव्हांजी हिकिड़ी सिहत जे थ्रू, मतिलबु तव्हांजी मेडिसिन जे थ्रू या रहनुमाई जेके कनि पिया, यकीनन सिहत ज़िंदगी आहे ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पंहिंजो लाइफ स्टाइल सुठो रखणु घुरिजे। ऐं अहिड़नि मसीहाउनि सां जेको आहे सो पंहिंजे जेको आहे सो जेके बि महल आहिनि, मसाइल आहिनि, बीमारियूं आहिनि, उन सां ज़रूरु उन्हनि सां अप्रोच करणु खपे ऐं फिट रहो, सेहतमंद रहो। सो टाइम फिट रहण जे लाइ साईं असांजो म्यूज़िक बि हूंदो आहे। हा बिल्कुलु, इहे ज़हन लाइ मां सम्झां थो कोई बि जेको आहे सो कंहिं बि प्रोफेशन में हुजे, पर जेको आहे सो म्यूज़िक हिकिड़ो अहिड़ी शइ आहे, कोई बि माण्हू आहे उनखे ॿुधणु चाहींदो आहे। ऐं जेकॾहिं म्यूज़िक हुजे, गुलजतोई साहब, असां इहो गेटअप जॾहिं बि ॾिसंदा आहियूं मूंखे ईअं लॻंदो आहे कि जलाल चांडियो इंस्पिरेशन हूंदी। सबर शबीर जो दर जिथा पिन दे पुराई थी, ओ अली अली अथ चवंदा आहियूं
गादीअ जा हुबदारायूं ओ अली अली अथ चवंदा आहियूं गादीअ जा हुबदारायूं पंजतन सां प्यार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो तव्हांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो तव्हांजो पार वा अली अली अथ चवंदा आहियूं गादीअ जा हुबदारायूं पंजतन सां प्यार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो तव्हांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो तव्हांजो पार वा ऐ दर्जे दर आओ हली जन्नत वेंदी तोखे मिली ऐ दर्जे दर आओ हली जन्नत वेंदी तोखे मिली सचो इहो सरदार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा अली अली अथ चवंदा आहियूं गादीअ जा हुबदारायूं पंजतन सां प्यार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा अली असांजो आहे इमाम असां अलीअ जा आहियूं ग़ुलाम अली असांजो आहे इमाम असां अलीअ जा आहियूं ग़ुलाम पको इहो वीचार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा अली अली अथ चवंदा आहियूं गादीअ जा हुबदारायूं पंजतन सां प्यार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा अरशद मौला यारा है पंजतन सां कंदो प्यारा है अरशद मौला यारा है पंजतन सां कंदो प्यारा है पको इहो वीचार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा अली अली अथ चवंदा आहियूं गादीअ जा हुबदारायूं पंजतन सां प्यार वा ॾींहं क़यामत ताईं मोमिन बेड़ो असांजो पार वा ॾींहं क़यामत ताईं
लतोई साहब बिल्कुलु अली सां जेको इश्क कंदो त हुनजा बेड़ा पार ई हूंदा ऐं टाइम थी वियो आहे दोस्तो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां मिलूं था केॾा बि न वञिजो मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन सो असांजी अॼु तमामु हिकिड़ी दिलचस्प कचहरी हले पई साईं सां साईं दुरामिन साहिब सां ऐं गॾु म्यूज़िक बि हले पियो गुलजतोई तमामु सुठो गानो ॿुधायो असांखे ऐं टाइम असां वटि इलाही शॉर्ट आहे पर असां कोशिशि कंदासीं हिन शॉर्ट टाइम में वधि तव्हां सां जेको आहे पंहिंजी तव्हांजे जेके मसइला मसाइल आहिनि किडनी सां रिलेटेड जेके मसइला आहिनि तव्हांजे रिलेटिव्स में अॼुकल्ह एॾो कॉमन थी वियो आहे प्रॉब्लम जीअं साईं ॿुधायो की खुराकनि जो बि रीज़न आहे लाइफ स्टाइल जो जेको आहे सो इंसान जो जेको आहे सो एॾो चेंज थींदो थो वञे उनजो बि रीज़न आहे साईं छा इंसानु ॿियूं जेके मेडिसिन्स खाईंदो आहे छा उहो बि मेडिसिन्स जे थ्रू बि माना किडनी जो इशूज़ थियनि था जीअं लॻे की कोई चवंदा आहिनि की पेन किलर घणी खाइण सां किडनी ते वॾो इम्पैक्ट पवंदो आहे हा न सुठो सुवालु आहे तव्हांजो त एक्चुअली पेन किलर वठण खां पोइ उहो ई लिवर में मेटाबोलाइज़ थींदो आहे त उन जेके मेटाबोलाइट्स आहिनि टॉक्सिन्स जेके इनखे बॉडी मां निकिरंदा आहिनि उहा किडनी मां ई ईंदा आहिनि न त जे किडनी पहिरें खां ई जेके आहे कॉम्प्रोमाइज़ आहे वीक आहे या ॿिए के तकलीफ़ जे करे उन ते को इफेक्ट आहे फॉर एग्ज़ाम्पल उहो पेशेंट आहे उनखे ब्लड प्रेशर आहे या शुगर आहे उन जे करे फिल्टर्स में का चेंजिंग अची वई अथव उन फ्रोन में त उन लाइ पेन किलर जेके आहे सो प्रॉब्लम कंदा आहिनि ऐं उन नेफ्रोन खे वधीक डैमेज कंदा आहिनि त इन लाइ अहिड़े मरीज़नि खे असां जेके आहे एडवाइज़ कंदा आहियूं स्पेशली उन्हनि मरीज़नि खे क्लिनिकली त तव्हां घटि मां घटि जेके आहे सो कोशिशि कयो त पेन किलर ख़ासि करे लेडीज़ जीअं तव्हां चयो त असांजो हा हिकिड़ो बि कल्चर आहे त घरनि में बि इहो आहे त हिकिड़े मरीज़ का दवा कंहिं फिज़िशियन लिखी ॾिनी उनखे जेको सो फ़र्क़ु पियो त उहो ॿिए खे बि ॿुधाए छॾे मेडिकल रेप जी ज़रूरत ई न आहे हा न उहो घर में ई थींदो आहे घर में ई डॉक्टर हूंदो आहे त पोइ सॼे जेके आहे मुआशिरे में उहा शइ थींदी आहे न उहा पोइ खाईंदा आहिनि त सेफ ड्रग जेकी आहे सो उहा पेनाडोल आहे कंपेरेटिवली अहिड़े मरीज़ आहिनि जिन गुर्दा फेल आहिनि त उहा लीस्ट टॉक्सिक आहे त इन करे कोशिशि कजे त पेन किलर घटि मां घटि माण्हू वठेसि अच्छा साईं तव्हां तब्बा किडनी इंस्टीट्यूट में तव्हां रहंदा ऐं जेके बि पेशेंट्स आहिनि ऐं जेके साईं खे ॿुधनि पिया त मां उन्हनि खे चवंदुमि साईं जी माशाल्लाह तमामु सुठियूं सर्विसिस आहिनि सुठी रिसर्च आहे ऐं साईं सां कॉन्टेक्ट करे सघनि था उहे साईं किडनी सां रिलेटेड जेको आहे त असां हिकिड़ो ॿुधायो त स्टोन आहे चवंदा आहिनि हिकिड़ो वॾो कॉम्प्लिकेटेड हूंदो आहे जिन जेको आहे जेको गाल ब्लैडर में जेके चइजे पितो पिते में जेका पथरी ईंदी आहे त उनजे लाइ इहो चयो वेंदो आहे की इहा पिते जी पथरी न या इनखे प्लेस न मिलंदी आहे त किथां यूरिन जे थ्रू क्रॉस ख़तमु थिए या क्रॉस करे वञे ठीकु आहे त मतिलबु नेचुरल प्रोसेस में इहा न थींदी आहे छा इहा हक़ीक़त हा न सुठो सुवालु आहे त गाल ब्लैडर स्टोन हुजे या किडनी जो स्टोन हुजे आहे त स्टोन ऐं स्टोन वारी कैटेगरी में अचे थो ऐं जॾहिं गाल ब्लैडर वारो स्टोन ठहंदो आहे त इहा मोस्टली जेकी आहे फीमेल में ठहंदो आहे फीमेल हुजेसि ऐं BMI फैटी हुजे फर्टाइल हुजे फ्लैटिस या फ्लैटी चवंदा आहियूं त उन पेट वधियलु हुजे मोस्ट कॉमनली इहा जेकी गाल ब्लैडर वारा स्टोन आहिनि इन्हनि जी जेकी फॉर्मेशन आहे या रीज़न आहे उहा कोलेस्ट्रोल कंटेनिंग स्टोन्स आहिनि अच्छा त जंहिंजे बॉडी में कोलेस्ट्रोल फैटी एसिड या BMI या वज़न वधीक आहे त उन ऐं फीमेल हुजे त मोस्ट प्रोबेबली इहा स्टोन गाल ब्लैडर ठहंदा आहिनि हाणे अचूं इन ते त इधर इनखे छॾे ॾियूं या इहा पाण निकिरींदा या का उहा ट्रीटमेंट जेकी आहे का ऑपरेशन या का सर्जरी या का मेडिकेशन मोस्टली जीअं किडनी जा स्टोन आहिनि त हिते बि ईअं पेशाब अचे थो पोइ हेठि पाइप आहे पोइ मसाने में अचे थो अहिड़ी तरीक़े सां गाल ब्लैडर में बि बाइल एक्चुअली अलाह साईं गाल ब्लैडर खे ठाहियो त हिते बाइल अचे उहा बाइल जेकी आहे असांजी स्टमक में जेके बि असां फैट वठंदा आहियूं खुराक मां खाधे मां उन ते स्प्रे थींदो आहे उन मां जेकी आहे पोइ हीअ फैट एब्ज़ॉर्ब थींदी आहे कॉमन इन नॉर्मल गाल ब्लैडर फंक्शन हीअ आहे त बाइल खे कंटेन करे ऐं पोइ स्प्रे करे स्टमक में हाणे स्टोन अची वियो स्टोन जी अच्छा हिते जेके आहिनि पाइप आहे हिकिड़ो उनखे असां जेके कॉमन बाइल डक्ट चवंदा आहियूं हिते गाल ब्लैडर आहे उन सां उहो ठहियलु उहा पोइ हितां इहे स्टमक जे हेठि डिडुन मां
उते वञी इहे सीक्रेट थींदो आहे इन जी बाइल जे स्टोन जी साइज़ नंढड़ी आहे 1 सेंटीमीटर खां हेठि आहे त इहे चवंदा आहिनि असांजी फील्ड न आहे पर चवंदा आहिनि त 20% माण्हुनि में इहा पास थी वेंदी आहे ठीकु आहे ॿियो इन एक्सपेक्ट ते अचूं त जे उहा हाणे पेन नथी करेसि ऐं पई आहे त पोइ चवंदा आहिनि त कंज़र्वेटिवली उनखे अल्ट्रासाउंड एब्डोमेन कराए माण्हुनि खे ॾिसे त वधियल त न आहे या इन पाथवे खे ब्लॉक त न करे पई ॿियो इहा त अलामात अची विया आहिनि त मां खाधो हज़म न थिए पियो सूरु थिए पियो फीवर थिए पियो त उन वक़्त में पोइ जेके आहे सो उन कंसर्न डॉक्टर सां करे ऐं उनखे ॾेखारे त भई हिनजी ऑपरेशन कराइणु खपे या न कराइणु खपे ऑपरेशन मीन्स उहो पितो कढिबो आहे जी 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 बिल्कुलु बिल्कुलु सही साईं हाणे ॾिसो जदीद टेक्नोलॉजी जो दौरु अची वियो आहे त छा अहिड़ी टेक्नोलॉजी आई आहे हिकु त रेमेडीज़ आहिनि डिफरेंट मेडिसिन्स मेडिसिन जे थ्रू जेको आहे सो ट्रीट कंदा हो छा इन टेक्नोलॉजी जो बि कुझु किथे आहे इन्वॉल्वमेंट जेका बिल्कुलु जीअं तव्हां ज़िक्र कयो गाल ब्लेडर जो बि अहिड़ी तरीक़े सां किडनी जा स्टोन बि अहिड़ी तरीक़े सां आहिनि त उन में बि इहे ई चवंदा आहिनि त जे किडनी खे उहा ब्लॉक न करे पई ऐं उहा साइन सिम्टम अलामात मसां सूरु न करे पई पेशाब में का तकलीफ़ न ॾिए पई त पेशाब में का रत न अचे पियो या पेशाब में का जेके इन्फेक्शन न अचे पियो त उनखे माण्हू जेके आहे 3 मंथली 6 मंथली हिकिड़ो अल्ट्रासाउंड कराए ॾिसे त भई पथरी जेकी नंढड़ी पई आहे या निकिरी वई आहे जे उहा अलामात करनि त भई सूरु आहे बार बार सूरु थिए पियो ऐं फिज़िकल जेकी बि असांजा डेली वर्क आहे उनखे अफेक्ट करे पई या रत अचे पियो या पेशाब में इन्फेक्शन थिए पियो या किडनी खे ब्लॉक करे वठंदो आहे त उनजा पोइ तरीक़ा आहिनि त पुराणा जेके तरीक़ा हुआ उहा इहे हूंदा त जॾहिं न्यू टेक्नोलॉजी न आई जे न्यू टेक्नोलॉजी जीअं असांजी तबक किडनी इंस्टीट्यूट में आहे लेप्रोस्कोपिक हिकिड़ी आहे प्रोसीजर आहे ॿियो जेके लेज़र टेक्नोलॉजीज़ आहिनि उनमें PCNL आहे ऐं फ्लैक्सिबल URS असां उनखे चवंदा आहियूं उनमें RIRS थींदो आहे त पेशाब जे रस्ते ई नेचुरल रूट खां वॾे बेवशी मां नेचुरल रूट खां मसाने मां थींदे इन पाइप में मथे अची गुर्दे में बुगी में अची उते ई पतरे खे लेज़र जी टेक्नोलॉजी सां लेज़र एतिरो गर्म हूंदो आहे जीअं स्टोन ते पवंदो आहे त उहा वेपोराइज़ थी वेंदो आहे त उन में का चीरो न आहे का कट न आहे मतिलबु हिकिड़ी मां तव्हांजी ॻाल्हि कटींदुमि ऐं हीअ वॾी हैरान कुन ॻाल्हि आहे की हिकिड़ो डेफिनेटली माना किडनी आहे लेज़र उनखे क्रॉस करे पई जी जी तव्हां चओ था एतिरी उनजा रेज़िस एतिरा स्ट्रॉन्ग आहिनि त उहो उनखे ब्रेक कनि था उनखे पिघलाए थो छॾे स्टोन खे पर जंहिंखे क्रॉस थो करे उहा एतिरी नाज़ुक स्किन आहे उहा सेफ थी रहे पुराणे दौर में अॼु खां 20-25 साल पहिरें जॾहिं मां पंहिंजी ग्रेजुएशन बि करां पियो त उन टाइम चाहे उहो पिते जी पथरी हुजे या गुर्दे जी हुजे उन में कट ॾींदा हुआ चीरो ॾींदा हुआ त उनजी पंहिंजी पोइ कॉम्प्लिकेशन हूंदियूं छा कॉम्प्लिकेशन हूंदियूं त ज़ख़्म त थींदो ई थींदो हो हॉस्पिटल स्टे टाइम वधीक हूंदो हो त भई 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं हॉस्पिटल में पियो आहे पोइ घर जॾहिं वियो आहे त पोइ बि 5 ॾींहं 10 ॾींहं जेके आहे सो रेस्ट करे पियो इहे जेकी न्यू टेक्नोलॉजीज़ आहिनि इहा डे केयर आहिनि इन में छा आहे शॉर्ट हॉस्पिटल टाइम हिकिड़े ॾींहं कराए ॿिए ॾींहुं मोकल 3 ॾींहं साइड इफेक्ट्स न आहिनि मतिलबु 3 ॾींहं ते पोइ कम ते त इन जी आहिनि हर शइ जी साइड इफेक्ट आहे हाणे हिकिड़ो माण्हू जेके आहे पाणी आहे नॉन टॉक्सिक आहे नॉन उहा जम्प को उहे न आहे त माण्हू 4-5 गिलास पी वेठे त उल्टी ईंदी न 6 गिलास माण्हू नथो पी सघे त हर ॼणे पर अहिड़ी न आहिनि पर उहा कंट्रोल में आहिनि 1-2% में आहिनि 1-2% मरीज़नि में माना त 100 मरीज़ जे असां कयूं 1-2 1 या 2 मरीज़नि में उहा जेकी इन्फेक्शन उहा छा थींदो आहे त असां वियाऊं त हाणे गुर्दो जेके आहे गुर्दो असल में जेके आहे त रत आहे न उते रत साफ़ थिए पियो त कॾहिं कॾहिं जेके आहे गुर्दो रत छॾींदी आहे इन्हनि टेक्नोलॉजी में ऐं कॾहिं कॾहिं स्टोन जेके आहे जेके असां उन लेज़र सां ब्रेक कंदा आहियूं त उन सां नंढड़ा जेके उन पीस आहिनि फ्रेगमेंट आहिनि उहा रहिजी ईंदा आहिनि पर उहो बि अहिड़ी न आहे शयूं त उहा मैनेजेबल न आहिनि उन पाणी वधीक ॾींदा आहियूं कुझु मेडिकेशन आहे उन सां रिज़ॉल्व थींदो आहे निकिरी ईंदो आहे साईं तमामु बहितरीनु अॼु इंफॉर्मेशन में जेको आहे सो असां सां शेयर कयो पियो आहे यकीननि जेके ॾिसनि पिया तव्हांखे ऐं तव्हांखे दुआऊं बि ॾींदा हूंदा तव्हां उन्हनि जी एतिरी जेको आहे सो वेठे वेठे उन्हनि जी रहनुमाई करे छॾी पर असल हूंदो आहे अमल करणु उन शइ खे ऐं सीरियस खणणु संजीदा खणणु खपे सही ॻाल्हि ठीकु आहे न साईं हिकिड़ो क्वेश्चन माना जेको आहे सो पहिरियां त मूंखे इहो ॿुधायो की जॾहिं
आस्ते आस्ते जॾहिं इहे इंसानु गैर संजीदा हूंदा हुआ पंहिंजी सिहत जे बारे में, इन शइ खे नॉर्मल वठंदो आहे, जीअं तव्हां चयो त तव्हांखे इहे जेके सिम्टम्स आहिनि यूरिन जे थ्रू तव्हांखे ज़ाहिर थियनि पिया, जी ऐं इंसानु जॾहिं उनखे गैर संजीदा वठंदो आहे त डायलिसिस ते हलियो वेंदो आहे, जी जी ठीकु आहे, सडनली त पोइ उहो पीड़ा उहो अलॻि आहे। उहो हिकिड़ो क्वेश्चन इहो त कहिड़े तरीक़े सां उनखे पाण टाइमली कंट्रोल कयूं। जी बिल्कुलु। इहो हिकिड़ी मां क्लिप ॾिठी हुई, उहो मां हिकिड़ी तव्हां शायदि तव्हांजी नज़र मां ज़रूरु गुज़री हूंदी, हिकिड़ो असांजो पाड़ेसरी मुल्क आहे इंडिया, उतां जो हिकिड़ो एक्सपर्ट हो या हुते ट्रीटमेंट करे पियो, उहो चए पियो उनखे मेडिकल ॿुधाए पियो की यूरिन जॾहिं ब्लॉक थिए पियो त डायलिसिस जॾहिं थींदी आहे त हिकिड़ो ग़लति गंदो ब्लड जेको आहे या छा चइजे उहो कढंदा आहिनि, उन सां सफ़ाई थींदी आहे। जी बिल्कुलु। त हुन जेको आहे सो थोरी पंहिंजी हिकिड़ी टेक्निक ॿुधाई की गरम जेको आहे सो पाणी जो टेम्परेचर उन में विझी करे माण्हुनि खे त हो सफोकेट कंदा आहिनि, पोइ बॉडी मां जेको आहे सो स्वेटिंग थींदी आहे, त उन सां बि काफ़ी जेको आहे सो इहे असरात, ऐं उन चयो मां सक्सेस बि इन में रही आहे। इन में केतिरी सदाकत आहे, केतिरी हक़ीक़त आहे, या जस्ट हिकिड़ी शइ आई माण्हुनि ॾिठी वायरल वई? इन खे मां जेकी असीं हिकिड़ी कंक्लूड करे वठां त ॾिसो, इल्मु ऐं सोचणु ऐं रिसर्च जेकी आहे जॾहिं खां इंसानु हिन दुनिया मां आयो आहे तॾहिं खां हले पई, ऐं हे डिफरेंट टेक्निक्स आहिनि, जीअं तव्हां ज़िक्र बि कयो, त इन सां पहिरीं थोरो मां हिन खे थोरो एक्सप्लोर करे वठां त इहे जेकी कॉमन सिम्टम आहिनि, साइंस आहिनि, जेकी पेन आहे, रतु ईंदो आहे पिशा में, त जॾहिं ॻाल्हि वधी वेंदी आहे त गुर्दो ब्लॉक आहे, इवन साइलेंट इहे जेकी स्टोन आहे इहे साइलेंट किलर बि आहे, साइलेंट यानी पेन हूंदो कुझु बि न आहे। अच्छा। असां वटि अहिड़ा मरीज़ ईंदा आहिनि स्पेशली जेकी रूरल एरियाज़ आहिनि, थर जा, पिरपुर ख़ासि, बदीन, टटे जा, इन्हनि में हिकिड़ो स्टोन ठहे थो आहे इन्फेक्टिव, त उहो स्टेगहोर्न कैल्कुला चवंदा आहियूं, उन में सूरु थींदो ई न आहे। उहो चवंदा आहिनि त भई असांखे कॾहिं सूरु थियो ई न आहे, त उन मां छा थींदो आहे त स्लो 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 उहा मैकेनिकल प्रेशर इन नेफ्रॉन्स ते विझी त उहा डैमेज थी वेंदो आहे। एट द एंड ऑफ द डेज़ द जेकी किडनी आहे उहा शॉपिंग बैग ठही वेंदी आहे। ओहो। ऐं का इन्फेक्शन थियो, उन सां उनखे फीवर थियो, पोइ पेन थियो, जॾहिं ईंदा आहिनि त गुर्दो शॉपिंग थियल हूंदो आहे। अच्छा। ठीकु। अहिड़ी तरीक़े सां जे ॿियो गुर्दो बि कमज़ोर आहे, या बाय बर्थ नंढड़ो आहे, या हुन में पहिरियों ई डिज़ीज़ आहे, या पहिरियों ई ऑपरेटेड आहे, या ॿिए जिस्म में का कोमार्बिड्स आहिनि, डायबिटिक खां उहो नंढड़ो थी वियो अथव, उहो बि कमु नथो करे, त एंड जेकी कॉम्प्लिकेशन आहे, कॉन्सिक्वेंसिस आहिनि स्टोन जूं, उहा गुर्दे जी कमज़ोरी आहे, जेके आम वर्ड में चवंदा आहिनि त भई रीनल फेलियर में हले वियो आहे। अच्छा। उन जा पोइ हल ॿई आहिनि, त डायलिसिस करणु, डायलिसिस छा आहे, रत जी सफ़ाई अथव, ऐं रत मां उहा टॉक्सिन मटीरियल जेका असां पहिरें बि तव्हांखे ॿुधायो उहा कढंदा आहिनि, हिकिड़ो तरीक़ो आहे। पोइ इन जी डिफरेंट टेक्निक्स आहिनि डायलिसिस जूं। ऐं ॿियो हल गुर्दे ट्रांसप्लांट आहे, यानी गुर्दे खे पैबंदकारी या ग्राफ्ट ते हणे, ऐं उहा ॿई हल आहिनि हिन जा। केतिरो सक्सेसफुल आहे सर? तव्हां जी ॻाल्हि कटिया पियो, ॾाढो इंट्रस्टिंग इहो आहे टॉपिक। गुर्दे जी का ट्रांसप्लांटेशन थिए पई, ऐं लिवर जी त ॿुधो आहे, त उहा त इलाही मतिलबु चवंदा आहिनि चांसिस, उहो हाणे पाकिस्तान में माशाअल्लाह इहा असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे की माण्हू अमेरिका वेंदा या ॿियनि मुल्कनि में वेंदा, पाकिस्तान में थिए पई। गुर्दे जी जेका ट्रांसप्लांटेशन आहे उहो केतिरा % जेको आहे सो सक्सेसफुल रेशो आहे? सुठो सुवालु आहे। रैशनलाइज़ जेकी तव्हां चई त सक्सेस घणो आहे, सक्सेस में जेके आहे काफ़ी फैक्टर आहिनि, जीअं त उहो डिपेंड करे थी। नंबर 1 त जेको वठण वारो आहे उनजो गुर्दो छा जे करे फेल थियो आहे। हाणे हिकिड़ी अहिड़ी डिज़ीज़ आहे, मिसाल तौर तर उन जी जेकी रत जी नालियूं आहिनि उन में जेकी आहे नैरोनेस थी वई अथव, एथेरोस्क्लेरोसिस अथव, डायबिटिक आहे, पर उन जी ऑलरेडी उहो कॉम्प्रोमाइज़ अथव। ठीकु आहे, हिकिड़ी इहा शइ आहे। ॿी जेकी शइ आहे त जेको गुर्दो ॾिए पियो उनजो गुर्दो कीअं आहे। ठीकु आहे, ऐं जेको अच्छा काफ़ी चीज़ूं आहिनि, ईअं न, इहो ॾाढो इहो आर्ट आहे, इहो हिकिड़ो आर्ट आहे। इन में जेको वठण वारो आहे उनजी हाइट छा आहे, उन जी वेट छा आहे, BMI छा आहे, उनखे कहिड़ा उहा फैक्टर आहिनि जंहिंजे करे उहो गुर्दो फेल थियो आहे। ईअं त न आहे जेके हाणे स्टोन जेनेटिकल स्टोन आहिनि उहो त वरी बीठंदो, छो त हुनजे बॉडी जे जीन जे लेवल में ई उहा हले पई, ट्रांसफर इनहेरिटेड थिए पोइ उहो जेनेटिकली अचे पियो न, उन सेल में आहे। तव्हां हुनखे गुर्दो आणे छॾियो, उन गुर्दे में स्टोन अची ईंदा, त हाईली सिलेक्टिव आहिनि, स्क्रीन कबो आहे।
पोइ उनजे BMI खां पोइ कहिड़ी कोमार्बिड आहिनि, पोइ उनखां उनजो टिशू मैच जेकी DNA मैच टिशू मैच जो जेको ॾिए पियो घर वारो मेंबर ॾिए पियो भेण भाउ उन सां केतिरो मैच करे पियो, इहे सभु फैक्टर आहिनि। ईअं न रामिल साहब ॾाढी इंट्रस्टिंग तव्हांजी जेका कचहरी लॻी ऐं मां यकीन सां चई सघां थो त काफ़ी जेके दोस्त आहिनि उन्हनि जेके ॾिसंदा हूंदा हिकिड़ी उहो तव्हां जेको सुवालु पुछियो त उन ईअं कयो त उहा डायलिसिस जी टेक्निक्स आहिनि। त उहा पहिरें जॾहिं डायलिसिस शुरू थी त पेरिटोनल डायलिसिस PD चवंदा आहियूं, पेरिटोनल डायलिसिस हितां डायलिसिस पेट मां थींदी हुई। अच्छा, हिते हिकु पेरिटोनल मां उन मां गुज़ारींदा। पोइ जॾहिं अॻिते ॻाल्हि वधी त हाणे हिते जेके आहे DLE चवंदा आहियूं, हिते लाइन विझंदा आहिनि, टेम्परेरी आहे, हिते फेस्टुला ठाहींदा आहिनि, पोइ डायलिसिस मशीन आहे। डायलिसिस वारी मशीन में काफ़ी टेक्निक्स आहिनि। त हे जेकी तव्हां ॻाल्हि कई उन इंडियन वारियुनि जी, त उहो गरम कोन था, माइट बी पॉसिबल आहे त उहा टेम्परेचर ॾेई उहा जेकी उन टाइम स्वेटिंग थींदी आहे, पर्सपायरेशन थींदी आहे, उन पाणीअ में टॉक्सिन निकिरनि। अच्छा, थी सघे थो। अच्छा, इहा ॻाल्हि सर टाइम शॉर्ट आहे, पर इहो ॿुधायो वियो त उन माण्हू खे गुम करे छॾियूं, छा आहे जो हिकिड़ो माना हिकिड़ो वॾो थ्रेट हो मेडिसन कंपनीज़ जे लाइ या कुझु, मतिलबु इहे त हिकिड़ियूं असां ॿुधंदा आहियूं न्यूज़। बहरहाल इन तव्हां सां त मां सम्झो त हे अहिड़ा मैटर्स आहिनि, इन्हनि ते जेतिरी डिस्कशन्स कयूं एतिरा प्रॉब्लम्स आहिनि त ओतिरो टाइम असां वटि मां सम्झो सॼो ॾींहुं हुजे त घटि आहे। सही था चओ, कुझु आहिनि अहिड़ा मुआशिरे में वर्ल्ड वाइड हे शयूं हलनि पियूं वला वालम, असां त इहो जेके ॿुधो बि न आहे। अहिड़ी तरीक़े सां कुझु जेके असां इहा बि ॻाल्हि रूमर हले पियो। साईं तव्हां सां ॾाढी कचहरी करण में मज़ो आयो ऐं तव्हां वटि माशाल्लाह हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो आहे जेको रिसर्च आहे तव्हांजी, तव्हां सां शेयर कई। त असांजे प्रोग्राम में अचण जे लाइ वॾी वॾी महिरबानी। ऐं टाइम थी वियो आहे, असां हाणे कलाम ॿुधासीं। अली जतोई साहिबु, तव्हां सां बि कचहरी असांजी मतिलबु साईं वटि इन जे करे सिहत म्यूज़िक त हलंदो रहंदो, असां वरी ईंदा रहंदासीं, तव्हां सां बि कचहरी कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। बादल साहब, हाणे तव्हां जेको आहे सो हिन सेगमेंट खे पंहिंजे म्यूज़िक सां एंड कयो। ज़िंदगी ॾियणा चार हलिया वेंदासीं, अच त करियूं प्यार हलिया वेंदासीं, मरण खां पोइ जे कंदे यादि प्यारा त जीअरे कीन विसार हलिया वेंदासीं। रात डिघी आ प्यार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। रात डिघी आ प्यार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। भाकुर नंढड़ा नंढड़ा रांदीका, तुंहिंजा भाकुर नंढड़ा नंढड़ा रांदीका, तुंहिंजा भाकुर नंढड़ा नंढड़ा रांदीका, मुंहिंजे दिल जो ॿार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो। निंड अचे थी बिश्त जियां हर ॾींहुं हिते, निंड अचे थी बिश्त जियां हर ॾींहुं हिते, बाहुनि जो ही हार चवे थो तरसी पो, इश्क अखियुनि जो यार चवे थो तरसी पो।
बादल साहब वटि वॾो दर्द आहे साईं। सो टाइम थी वियो आहे दोस्तो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां सां गॾु रहिजो, तव्हां सां वरी मुलाक़ात कयूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। सुबुह जी ट्रांसमिशन सलाम सिंध में असां तव्हांखे भली कार पिया चऊं ऐं असांजा गेस्ट जेके मौजूदु हुया डॉक्टर दुरामिन साहब। सो उन्हनि सां त असां खोड़ सारी कचहरी कईसीं। यकीनन जेके असां उन्हनि खां सवालात कयासीं तव्हां उहे ई सवालात हूंदा जेके तव्हां ॿुधणु चाहींदा हूंदो, जेके तव्हां सां तव्हांजे मसइलनि सां तव्हां जेके रिलेटेड हूंदा उहे क्वेश्चन कया हूंदासीं। सो असांखे जॉइन कयो आहे ॿिया गेस्ट असां सां गॾु आहिनि अब्दुल वहाब साहब जेके एजुकेशनिस्ट आहिनि और आप जो है कोचिंग सेंटर रन करते हैं। जी। तो आपसे भी हम डिस्कस करेंगे। तालीम तो एक ऐसा सब्जेक्ट है कि उसको बार बार डिस्कस करना चाहिए। और राइट टू नेक्स्ट मतलब जो है ज़ारा इमरान मैडम, आप सोशल एक्टिविस्ट हैं अस्सलाम वालेकुम जी। और आप मतलब स्पेशली वर्क करती हैं वुमेन जी, एम्पावरमेंट पे मैं और वुमेन एम्पावरमेंट पे, हैरेसमेंट पे और चिल्ड्रन अब्यूज़ और एनी टाइप ऑफ अब्यूज़, इस पे मैंने वर्क किया है और चाइल्ड लेबर पे। आपकी कोई मतलब स्पेसिफिक कोई तंजीम है? जी, हम फाउंडेशन चला रहे हैं इकबाल अकेडमी एंड फाउंडेशन के नाम से, जो ऑर्फन बच्चों के लिए रईस रोड पे। ऑर्फन बच्चों पे भी काम कर रहे हैं और आप बहुत अच्छा काम कर रही हैं। मतलब एक कॉज पे जो काम करता है वो हमारे समझता हूँ कि मुल्क का हीरो है और रियल हीरोज़ मैं उनको कहता हूँ। और यही चीज़ है कि हमारे पास जो है कुछ ऐसे लोग हैं जिनकी वजह से ये दुनिया ये सिस्टम चल रहा है। ऑर्फन यतीम। सो बिल्कुल हम अपनी डिस्कस करते रहेंगे। पहले मैं आता हूँ आपकी तरफ अब्दुल वहाब साहब। अब्दुल वहाब साहब, आप कोचिंग सेंटर रन करते हैं। जी बिल्कुल। मतलब मुझे ये क्वेश्चन मतलब क्योंकि हम भी स्टूडेंट एक प्रोसेस से गुजरे हैं, ठीक है, तो कोचिंग सेंटर की क्यों ज़रूरत पड़ती है जब एक स्टूडेंट कॉलेज जाता है? कभी तो ये भी ट्रेंड हुआ कि हमने देखा भी कि जो प्रोफेसर्स जो कॉलेज के प्रोफेसर्स थे वही वो कॉलेज में भी पढ़ा रहे हैं और वहाँ से कॉलेज से फ्री होके वही स्टूडेंट्स को मतलब वो होमवर्क भी वही करवा रहे हैं, वो फिर जो है रिपीटेशन वही सब्जेक्ट्स की और पढ़ा रहे हैं अपने इंस्टीट्यूट्स कोचिंग। पर ज़रूरत क्यों पेश आ रही है हमें कोचिंग? सबसे बड़ा मसला तो इसमें ये पेश आता है कि एक क्लास होती है, उसमें काफ़ी बच्चे होते हैं और जब स्टूडेंट्स की तादाद ज़्यादा होती है तो बहुत सारे बच्चे तो ऐसे होते हैं जो पिक कर लेते हैं, मगर कुछ बच्चे ऐसे भी होते हैं जो पिक नहीं कर सकते। उसके लिए फैसिलिटी दी जाती है ताकि वो पीछे ना रह जाए, क्योंकि हर बच्चा एक वक्त में पिक कर ले ये सब ज़रूरी नहीं होता। दूसरी बात ये है कि आपने कहा कि कोचिंग सेंटर्स की ज़रूरत क्यों पेश आती है। कोचिंग सेंटर्स की ज़रूरत पेश इसलिए आती है क्योंकि काफ़ी हद तक बच्चे जो हैं या तो वो इस एज में आकर जो 16, 17, 18 की एज पर आकर वो या तो जॉब पे लग जाते हैं या फिर वो किसी न किसी ज़िम्मेदारी को होल्ड कर लेते हैं। फिर उनके पास इतना टाइम नहीं होता या तो वो टाइम मैनेज नहीं कर पाते और कुछ ज़िम्मेदारी होती हैं जिनकी वजह से वो नहीं देख पाते, तो वो फिर क्या करते हैं, कॉलेज को लेफ़्ट करते हैं और कोचिंग सेंटर्स की तरफ रुख करते हैं। चूँकि कोचिंग सेंटर्स के टाइम जो होते हैं उनके लिए फेवरेबल होते हैं क्योंकि वो अपनी जॉब भी देख लेते हैं या फिर अपना जो बिज़नेस कर रहे होते हैं और उसको देख लेते हैं, लुक आफ्टर कर लेते हैं और साथ साथ अपना पढ़ाई को भी कंटिन्यू रखते हैं। क्योंकि आपको पता है कि महंगाई कहाँ जा रही है और सारी जो इनएट आउट्स हैं आपके सामने, तो इसमें रहकर प्राइवेट कॉलेज को अटेम्प्ट करना बहुत मुश्किल हो जाता है। एज़ कम्पेयर बच्चा इसकी तरफ क्या करता है, गवर्नमेंट कॉलेजेस की तरफ जाता है और फिर उसमें या तो वीकली जा रहा होता है या फिर महीनों में जा रहा होता है या फिर बिल्कुल नहीं जा रहा होता, प्राइवेट की तरफ जाता है और अपने इंस्टीट्यूट्स की तरफ जाकर एजुकेशन लेकर अपनी तालीम को मुकम्मल करता है। जाहिर साहब, अभी तो आप बिल्कुल टच में हैं, आप गवर्नमेंट के जो हमारे कॉलेजेस हैं जी वो भी आपकी मतलब नज़र से दूर नहीं होंगे। बिल्कुल ठीक है। हमने पहले तो देखा था कि बच्चा वाकई में ये आप जो अभी बता रहे हैं कहानी के हफ्ते में जाता था और मर्ज़ विश होती थी जाता था वरना नहीं जाता था, तो ये बंक जो करते थे। तो क्या ये अभी सिलसिला है? अभी तो 75% इन्होंने प्रेजेंट जो है लाजमी कर दी है। हाँ, अब जो बच्चा नहीं जाना चाह रहा बिल्कुल भी तो वो प्राइवेट की तरफ जाता है, यानी कि वार्ड ऑफिस से जाता है, एडमिशन करवाता है अपना और फिर अपने कामों में मसरूफ़ हो जाता है। अच्छा, वो मतलब वो कॉलेज ना जाए लेकिन वो प्राइवेट उसको अटेंडेंस अपनी वो शो करता है।
प्राइवेटली अब तो बोर्ड ऑफिस की तरफ से इंटर हो जाता है कॉमर्स के लिए और आर्ट्स के लिए, तो वो फिर इसकी तरफ प्रेफर करता है, क्योंकि कॉलेज तो फिर अब 75% आपको लाजमी अटेंडेंस देनी है। ये 2 साल हो गए इसमें अल्हम्दुलिल्लाह। तो अब तो एक बाकायदा तौर पर हल्फनामा मतलब कि कॉलेज की तरफ से दिया जाता है, जिसमें पेरेंट्स होते हैं वो अंडरटेक करते हैं कि बच्चा जो है आपका वो 75% हाजिरी ज़रूर लगाएगा, अगर नहीं लगाएगा तो फिर उनका एडमिशन या तो वो लोग मनसूख कर देंगे या फिर उनको एडमिट कार्ड वगैरह के लिए रोकेंगे। बहुत अच्छा। और बिल्कुल हम वही कहते हैं कि हमारे पास मतलब एजुकेशन पे अभी उतना काम नहीं हुआ जितना बिल्कुल होना चाहिए। और हमारे पास बहुत अच्छे लड़के टैलेंटेड हैं, उनको स्पेस नहीं दिया जा रहा। उनको अगर वो स्पेस मिल जाए, ये तो मतलब बेचारे वो स्ट्रगल कर के मतलब वो पढ़ रहे हैं, लेकिन फिर भी एक अच्छा नंबर देखने को मिलता है कि ये लोग बड़ा टैलेंटेड। मगर ये है कि अब जो 2 साल से हम देख रहे हैं कि एजुकेशन में काफ़ी हद तक चेंजेस आई हैं, कराची को लेकर और सिंध को लेकर। अब आप देख लें गवर्नर अगर सिंध की जो काविशें चल रही हैं आपके सामने आईटी के लिहाज से, इसके अलावा जेडीसी की चल रही हैं, सैलानी की चल रही हैं, इन लोगों ने बहुत कोशिशें की हैं देखने जाएं तो हम। अच्छा, आप जो है इनके साथ भी कनेक्टेड रहते हैं? जी अल्हम्दुलिल्लाह, हम कनेक्टेड सबके साथ रहते हैं, ठीक है। जहाँ हमारी ज़रूरत पड़ती है वहाँ पेश होते हैं। ये अपने आप बड़ी अच्छी बात बताई कि एक बच्चा है वो पढ़ना चाहता है, ठीक है, और उसी बच्चे को जब वो पढ़ाई की उम्र में होता है, जो ख्वाब सजा के बैठा है कि मैं ये पढ़ूंगा, मैं अपनी ये इस जो है लेवल पे मुझे पहुंचना है, और उसी बच्चे के ऊपर जो है घर के बोझ पड़ जाते हैं। बिल्कुल। और वो कंधों पे वो बोझ उठाता है। ऐसे कितने बच्चे हैं सर, मेरे सामने ही है। ऐसे स्ट्रेस की सिचुएशन में पढ़ाई करना कितना उनके लिए कठिन है। मैंने देखा भी है और ऐसे एग्जांपल्स मेरे पास मौजूद भी हैं और थी भी, कि वो बेचारे क्या करते थे, सुबह निकलते थे, वो कहते थे कि सर मैं जब इनसे पूछता था कि बेटा ये सवाल क्यों नहीं किया, बोलते सर ऑफिस से लेट छुट्टी हुई, ठीक है, अगर हम वहाँ पे काम करते तो वहाँ पे बातें सुनने मिलती, ठीक है। अब ऑफिस से डायरेक्ट यहाँ पे आया हूँ सर, खाना भी नहीं खाया, ठीक है, और डायरेक्ट आपके पास आया हूँ, आप टाइम दे दें मुझे, मैं यहाँ पे बैठ के कर लेता हूँ, ठीक है। जब वो घर जा रहे होते हैं तो यकीन जानिए उनकी आंखें जो होती हैं बिल्कुल लाल होती हैं थकन से, और 11:30-12 बजे अगर वो घर पे जा रहा है बंदा, आप सोचिए कि फिर उसके पास टाइम क्या बचा, वही सुबह 9-10 बजे ऑफिस जाएगा वो। बिल्कुल, बस तो बहुत स्ट्रगल कर रहे हैं। हाँ, मैंने देखा अल्लाह ही हमारा हाफिज़ है हमारी यूथ का, बल्कि हर आवाम के हर मसले का मतलब अल्लाह ही हाफिज़ है, क्योंकि मतलब वो हमारे पास जो सपोर्ट्स गवर्नमेंट की तरफ से, स्टेट की तरफ से होनी चाहिए तो नहीं है वो। बहरहाल हम कंटिन्यू करेंगे आपसे बातचीत एजुकेशन के हवाले से। अभी ज़ारा इमरान मैडम, आपसे वुमेन एम्पावरमेंट पे तो आपका काम कर रही हैं आप, फिर इतने सारे इसमें काफ़ी गेस्ट जो हैं वो जब आती हैं, ख़ास करके जो लेडीज़ होती हैं वो कहती हैं हम वुमेन एम्पावरमेंट पे काम करते हैं। सिविल सोसाइटी की काफ़ी लेडीज़ हैं वो काम कर रही हैं, और वुमेन प्रोटेक्शन सेल भी है हमारे पास काफ़ी कवानीन भी हैं मौजूद। उसके बावजूद मैं फिर भी वही कहता हूँ, ये सब कुछ पहले तो नहीं था, अब ये सब कुछ है हमारे पास, हमारे लोग शऊर है उनके पास और काम कर रहे हैं। उसके बावजूद ये हैरेसमेंट के केसेस इस तेज़ी से बढ़ रहे हैं, और हैरेसमेंट के वो केसेस जो हमने कभी सुने ही नहीं। मतलब इस तरह से कोई राह चलती औरत जो है शरीफ बेचारी, पर्दा बापर्दा उसके साथ मतलब मिसहैप हो जाता है। और माशाल्लाह से हम जो है मज़हबी भी एक्स्ट्राऑर्डिनरी हैं। एजुकेशन मज़हब की हमारे पास यूनिवर्सिटीज़ कम है, मदरसे ज़्यादा हैं, और इस्लामी टीचिंग भी बहुत ज़्यादा है। तो फिर ये इश्यूज़ क्यों होते हैं? जी बिल्कुल। अच्छा, मैं ये सबसे पहले तो डिस्कस करना चाहूँगी कि आज जो है बात छिड़ गई हरासमेंट की ही, तो सबसे पहले हमें तो ये पता होना चाहिए कि हरासमेंट बेसिकली होता क्या है। किसी औरत के शाउट करने को भी बहुत सारे लोग उस नज़र से देखते हैं कि ये तो खुद ऐसी है। अगर फॉर एग्ज़ाम्पल बेसिकली हैरेसमेंट की डेफिनेशन क्या है? हैरेसमेंट हर वो चीज़ जो किसी औरत को मेंटली या फिज़िकली टॉर्चर करे, किसी ऐसे अननोन बंदे के थ्रू। जैसे कि फॉर एग्ज़ाम्पल एक औरत मार्केट जा रही है तो किसी भी तरह से उसको बैक टचिंग कर दी। कोई औरत कहीं ड्यूटी पे है, वो अपनी मजबूरियों की वजह से, उसके घर में कोई कमाने वाला शायद ना हो, शायद वो बेवा हो, शायद उसका बाप ना हो, तो अगर वो औरत हिम्मत कर रही है अपने बच्चों को पालने की या अपने घर वालों को हलाल रिस्क खिलाने की, तो मुझे हमारी सोसाइटी का सबसे बड़ा अलमिया ये है कि अगर वो औरत हिम्मत कर रही है तो हमारी सोसाइटी के लोगों को चाहिए कि वो उसको अप्रिशिएट करें कि वो मेहनत करती है और रिस्क हलाल लेकर आ रही है अपनी फैमिली के लिए और अपने बच्चों के पेट में हलाल डाल रही है। और बाज़ औक़ात उन्हीं औरतों को, बल्कि आप ये देख लें कि हम जैसी औरतों को
स्टिल आई एम ऑल्सो विक्टिम ऑफ हैरेसमेंट। मैं इस वक्त हैरेसमेंट का विक्टिम हूँ 4 महीने से। जी, अच्छा, अब तो मैं ये तो ऑन एयर इसलिए ये बात करना चाहती हूँ क्योंकि हम लोग डरते हैं। एज अ लेडी, एज अ डॉटर, एज अ सिस्टर, हमें होता है कि हम अपनी फैमिली को क्या जवाब देंगे। सबसे बड़ा क्वेश्चन ही खड़ा होता है फैमिली की तरफ से जब एक बच्ची पढ़ने निकलती है। मैं रईस गोड पे जब मैंने ज्वाइन किया था तो सबसे पहले मैंने चाइल्ड लेबर के जो बच्चे थे, चाइल्ड लेबर का शिकार थे, मैंने उनको अपनी तरफ किया कि आप पढ़ाई की तरफ आ जाओ। तो जब उनके ऊपर काम स्टार्ट किया तो वो काम मुझ पे स्टार्ट हो गया। लाइक अभी पिछले 4 महीने से मैं खुद हैरेसमेंट का शिकार हूँ। तो आप बता सकती हैं मतलब कि अब कहते हैं कि हिरासा करना जी। देखिए हमारे पाकिस्तान के आइन के तहत, ताज़ीरात पाकिस्तान के तहत 509 जो हमारा आर्टिकल है उसके अंदर है कि कोई भी अननोन बंदा किसी अननोन लेडी के बारे में तोहमत लगाता है, इल्ज़ाम लगाता है या उसको हरास करता है किसी भी तरह से, चाहे वो आपको टच करके हरास करे, चाहे वो आपके साथ बैड टचिंग करे, चाहे वो आपके बारे में आवाज़ कसे, चाहे वो आपको आँखों से डराए, ये भी हरास होता है। तो हमारा अलमिया ये है कि हम इस पे बात नहीं करते, हम हिम्मत नहीं रखते बात करने की। हम सोचते हैं कि अगर हमने बात कर ली तो ये बात हमारे ख़ानदान में फैल जाएगी, हमारी फैमिली में फैल जाएगी। मैं कहती हूँ कि अगर औरत गिल्टी नहीं है ना जी तो उसको डिस्कस करना चाहिए। बहुत अच्छी बातें कर रही हैं और इनसे रिलेवेंट आपसे क्वेश्चन भी करूँगा हमारे इंस्टीट्यूशंस के हवाले से भी। तो टाइम हुआ चाहता है थोड़ा सा म्यूज़िक का। तो गुलजतोई साहब असांखे छा था ॿुधायो तव्हां? कलाम ॿुधायूं था। तो सूफ़ियाणो कलाम या जेको तव्हांजे ज़हन में हुजे को? हा। तेरी आमद आमद चन सुनियम ओ बैठी घर को चंडक बुहार करा हर वक्त हथ रख खानी ते दर सामने खड़े इंतजार करा जद सामने आवे तू परवाना दस गाल करा या दीदार वो दिल भर जो आना है सर को झुकाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है दिल पर जो आना है सिर को झुकाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है सावंडे सून ना नजर मिले सू दुख सुख सावंडे सून ना नजर मिले सू अखियां दे विच मिले सू आंगन सजाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है दिल भर जो आना है सर को झुकाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है सांवल हजूर आवे सानू गले लगावे सांवल हजूर आवे सानू गले लगावे आवे तवल न जावे आवे तवल न जावे उमरा टिकावना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है दिल भर जो आना है सर को झुकाना है एक दिन जो आप क्या वादा निभाना है एक दिन जो आप
आप आख्या वादा निभावना है, एक दिन जो आप आख्या वादा निभावना है, दिल भर जो आना है सर को झुकावना है, एक दिन जो आप आख्या वादा निभावना है, एक दिन जो आप आख्या वादा निभावना है। साईं साईं मुर्शिद साईं माशाल्लाह साईं अनवर साईं हजूर साईं हज़ूर साईं जानपुर शरीफ तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु दोस्तो म्यूज़िक बि हले थो ऐं आहे न असांजे महिमाननि सां असांजी कचहरी बि हले पई सो टाइम थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो असां सां गॾु रहिजो हिन ब्रेक खां पोइ वरी मुलाक़ात कयूं था मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक नाज़रीन असां सां गॾु असांजा महिमान मौजूदु आहिनि हिननि सां कचहरी कंदासीं ऐं गुल जतोई साहिबु तव्हां खां गाना बि असां ॿुधंदासीं ऐं बल्कि मां चवां थो गानो थी वञे पोइ असां जेको आहे सो कचहरी ते हलूं था ऐं कुझु उर्दू अथव रंग भला मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए कहते उर्दू में बोलो तुम सो पंहिंजी मर्ज़ी सां कोई बि दूरी छॾे दिलरुबा ओ तू वेझो अची तवे अखियुनि में आड़ा करे तू पिंपलनि में अची पे ओ छो थो करी चे हो प्यारा पंहिंजे अब्द सां ओ लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी मूंखे सारे ॻोढ़ारे मूंखे सारे ॻोढ़ारे पुछंदो हूंदो परदेसी पुछंदो हूंदो परदेसी लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी हुनखे आहियां मां बि प्यारो हुन जी दिल में रहण वारो हुनखे आहियां मां बि प्यारो हुन जी दिल में रहण वारो ॾींहं सारो मुंहिंजो राहूं ॾींहं सारो मुंहिंजो राहूं ॾिसंदो हूंदो परदेसी ॾिसंदो हूंदो परदेसी लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी छात कजे मजबूरी आहे हेॾी वॾी छो दूरी आहे छात कजे मजबूरी आहे हेॾी वॾी छो दूरी आहे ॾींहं सारो मुंहिंजो राहूं ॾींहं सारो मुंहिंजो राहूं ॾिसंदो हूंदो परदेसी ॾिसंदो हूंदो परदेसी लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी लख जी ॻाल्हि कई थई कासिद रोंदो हूंदो परदेसी ज़बरदस्त 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 हमारे जो समाज में जितने भी मसले मसाइल हैं तो हमने जो है हर चीज़ का फ्लेवर रखा है यहाँ पे अब अगर हम एजुकेशन पे बात करें अगर हम लोगों के मसाइल पे भी बात करते हैं तो साथ में हमारा सब म्यूज़िक भी सपोर्ट देता है सो बहरहाल हम फिर से आपकी तरफ आते हैं बल्कि इमरान साहब आपकी तरफ मैं आ रहा हूँ
ये जो जिस तरह से मैडम ने कहा हैरेसमेंट का है, ठीक है, तो ये इंस्टीट्यूशंस में भी मतलब आजकल आपने देखा होगा कि वो केसेस काफ़ी हुए यूनिवर्सिटीज़ में, तो आपने ऐसा कुछ माहौल बनाया हुआ है या कुछ किस तरह से इन चीज़ों को मॉनिटर करते हैं कि आपके इंस्टीट्यूट में जो है? हमारे इंस्टीट्यूट का ये है कि सीसीटीवी हमारे पास मौजूद है और हमने स्टार्ट से ही फीमेल्स को सेपरेट रखा हुआ है और उनके लिए तरजीह ज़्यादातर ये दी है कि फ़ीमेल टीचर्स हम उनको प्रोवाइड करते हैं। सर एक चीज़ मैं आपकी बात काट रहा हूँ, मतलब ये हल है कि मतलब फ़ीमेल को अलग करके आप जो है इस चीज़ को रोक रहे हैं? ऐसे क्यों पॉसिबल नहीं है कि आप उनको साथ बिठा के उनको बताएं कि ये जो है, ये जेंडर जो है ना डिस्क्रिमिनेशन हम इक्वल है, इसको ख़त्म क्यों ना किया जाए? ये अलग बिठा के मतलब क्यों? असल में देखें, हर बंदे का नज़रिया, पेरेंट्स का नज़रिया ज़्यादातर यही होता है कि अगर हम ये उनको ये बात समझाते भी, कन्वे भी करते हैं ना, तो इस चीज़ को कबूल नहीं करते वो। एग्जैक्टली मैं वही कह रहा हूँ कि पेरेंट्स का एतमाद ब्रेक हो चुका है, वो इस वजह से वो अब उनको ये पता है कि मतलब ये क्यों सेफ क्यों नहीं कर पा रहे इन चीज़ों के कि हाँ हमारी बेटी जा रही है। और एजुकेशन सिर्फ ये जो है डॉक्टरी नहीं होती या केमिस्ट्री पढ़ना, ये तो नहीं होता। एजुकेशन तो ये अखलाकियात भी है। बिल्कुल सही बात है। तो हम उनको ये मोबिलाइज नहीं करते, उनको समझाते नहीं कि ये जो बच्चियां हैं इनको स्पेस देना चाहिए, इनको आप जो है उस नज़र से किस तरह से उनको जो है प्रोटेक्ट कर सकते हैं। ये डिफरेंस क्यों ख़त्म नहीं हो पा रहा? शायद यही सोचे अलग अलग हमने। सबसे बड़ी बात तो इसकी वजह यही है कि आजकल इतने सारे केसेस हो रहे हैं, ठीक है ना, आए दिन कुछ ना कुछ सुनने को मिल ही रहा है। तो इस बिना पर पेरेंट्स बहुत सारे क्या करते हैं, डरते हैं। हमने इस चीज़ को मद्देनज़र रखते हुए बहुत वर्किंग भी की है, ऐसा नहीं है कि नहीं की, सिर्फ हमने नहीं, बहुत से लोगों ने की होगी। बट एक जो पेरेंट्स का जो माइंड सेट हुआ है ना, वो यही है कि भाई आप फीमेल अलग हो, ठीक है, मेल अलग हो। फीमेल और मेल जहाँ पे साथ होते हैं ना, वहाँ पे बच्चों का रेशो बहुत कम होता है। ये मैं आपसे जेन्युइन बात कर रहा हूँ, ठीक है। और अगर हम सेपरेट करते हैं तो अल्हम्दुलिल्लाह टीचर, फिर जो स्टूडेंट्स की जो तादाद होती है ना, वो ज़्यादा बढ़ती है, क्योंकि चाहे बॉय हो, उसके पेरेंट्स भी नहीं चाहेंगे कि ये बच्चा को में पढ़े, ठीक है, और जो बच्ची है उसका भी पेरेंट्स नहीं चाहेंगे कि वो को में पढ़े। तो ये पेरेंट्स को जो डिमांड है, हम उनको मद्देनज़र रखते हुए इस चीज़ को ज़्यादा फाइंड आउट। एरिया टू एरिया भी वेरी करता है। हाँ, ये भी कि मतलब वो कहते हैं कि कम्युनिटी मैटर करती है। जिसका जहाँ कम्युनिटी में जाएंगे, यहाँ पे ज़्यादा ये केसेस होते हैं, तो वहाँ के जो लोकल पर्सन्स हैं तो वो इस चीज़ को मतलब प्रेफर करते हैं कि को एजुकेशन जो है ना हो। बहुत से लोग डिसलाइक करते हैं, डिसलाइक करते हैं। और अभी ऐसा हालात, जैसे मैं मैडम आपकी तरफ आ रहा हूँ, और जिस तरह से ये आज फ्रेंडशिप डे है, ठीक है, फ्रेंडशिप डे है, लोग अपनी दोस्तियों का इजहार कर रहे हैं, और काफ़ी ऐसे डेज़ आते हैं, वैलेंटाइंस डे भी आता है, तो उसका भी काफ़ी फ़ायदा इन्हीं डेज़ में तो ये काफ़ी चलता है जो हमारे सिस्टम है। मतलब हर चीज़ जो पॉजिटिव है उसको नेगेटिव की तरफ लेकर जाते हैं, ठीक है। तो फ्रेंडशिप में ये कहता हूँ कि फ्रेंडशिप तो असल जो है, अगर हम बात करें दोस्ती की, तो दोस्ती होनी चाहिए बाप और बेटी के बीच में, दोस्ती होनी चाहिए माँ और बेटे के बीच में। अगर यही दोस्ती जो हम जिस चीज़ को बोलते हैं एजुकेशन, माँ को बाप को इतना स्पेस अपनी औलाद को देना चाहिए कि मुझसे बात करो, कोई भी दुनिया का मसला है डेयरिंग हो के बात करो, मैं तुम पे एतमाद करता हूँ, करती हूँ। तो हमारे पास ये एजुकेशन मतलब इस पे काम करना चाहिए। मैं आप इसी सर की बात से भी कनेक्ट करूंगी। एक्चुअली मैंने जहाँ पर स्कूल जब स्टार्टअप लिया था, तो हमारा अंडर प्रिविलेज एरिया है रईस गोट, जो एक गोट कहलाता है। हमारे पास बच्चे को एजुकेशन है, क्योंकि डे फर्स्ट से मैंने वहाँ जाके ये ऑब्ज़र्व किया था कि वहाँ बहुत सारी लेडीज़ भी हरेसमेंट का शिकार थी, क्योंकि वो गोट है, एक घर के बहुत दूर जाके एक घर है, फिर बहुत दूर जाके एक घर है, तो वहाँ पर चरवाहे भी हो गए, वहाँ हर किस्म के लोग हो गए जिनसे औरतें हैरेस हुई हैं। और ये एक फैक्ट है कि स्टार्टिंग में मैंने भी बहुत सारी चीज़ें देखी। हैरेसमेंट जस्ट ये नहीं कि आपका कोई आके हाथ पकड़ ले, हैरेसमेंट ये है कि आपको गंदे इशारे करना, आपको दूर से भी कोई ऐसा सिग्नल देना कि औरत घबरा जाए। तो उस पर हमने स्टार्टिंग में काम किया था। हमने अपनी जितनी भी बच्चियां हैं उनको बिठा के समझाया कि देखिए, हमारी सोसाइटी के अंदर, इस गोट के अंदर अलाउड नहीं कर रहे पेरेंट्स कि हम जो है बच्चियों को को एजुकेशन में पढ़ाएं, लेकिन बेटा अगर स्कूल से जाते वक्त
या स्कूल आते वक्त कोई ऐसा आदमी जो अननोन है, जो आपके वालिद और भाई नहीं है, अगर वो आपके हाथ पकड़ के कोशिश करें कि किसी प्लॉट की तरफ लेकर जाएं या आपसे कोई गंदी बात करें, तो आपने शाउटिंग शुरू कर देनी है। तो देखें, बच्चियों को स्पेस देना चाहिए। एक टीचर, एक स्कूल का ये काम नहीं है कि वो सिर्फ करिकुलम पूरा करवा दे और बच्चों को छोड़ दे, सिलेबस पूरा करवा दे और 12 बजे छुट्टी दे दे। एक स्कूल का काम है कि वो तरबियत पे काम करे, बच्चियों की सिक्योरिटी पे काम करे, स्पेशली अंडर प्रिविलेज एरिया के अंदर, क्योंकि वहाँ पेरेंट्स बच्चियों को स्पेस नहीं देते। जैसे कि मैंने आपसे डिस्कस किया कि पिछले 4 महीने से मैं हैरेसमेंट का शिकार हूँ। तो आपको फर्स्ट टाइम कैसे, मतलब क्या एहसास, किस तरह से आपको फील हुआ कि मुझे हैरास किया जा रहा है? मैं क्या करती हूँ, पब्लिकली हर बंदा मुझे जानता है। मेरा इंस्टीट्यूट है, मैंने अपने बाबा के नाम पे इंस्टीट्यूट स्टार्ट किया था, उनकी डेथ हो गई, वो टीचर थे। तो उनके विजन को मैं लेके एक कराची के शहर से गोट चली गई, वो कि हमारी टाउन ही पड़ता है बट गोट है, तो मैं उस विजन को पूरा करने के लिए गई। अब उस विजन को पूरा करने हमारे पास एक कॉलर मौजूद है, हम बात को कंटिन्यू करेंगे। सो कॉलर असा अगर मौजूद है वो तो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कुछ है वो ठीक ठाक फैलो वगैरह? दुआ अल्हम्दुलिल्लाह। अभी ॿुधायो था केर पे ॻाल्हायो, किथां खां पे ॻाल्हायो साईं? साईं इब्राहिम उमरानी तो ॻाल्हायां छपरा मकली खां। असां तव्हांखे वेलकम था कयूं। अदा जी, असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थी विया आहियो, त छा पुछणु चाहींदो, छा शेयर करणु चाहींदो? साईं हले पियो पेरेंट्स साईं जेको सो माइटनि ऐं औलाद जे हवाले सां गुफ़्तगू तव्हांजी हले थी। जी 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 साईं, तव्हां हिन में छा पंहिंजा ख़्यालात ॾींदो? इहो आहे, तव्हां पंहिंजे बच्चनि खे धीअर हुजे या पुटु हुजे, फ्रेंडली माहौल ॾियो। बिल्कुलु। ऐं उन सां ई ॿार जो ज़हन ठहे थो ऐं इहा ई जेका शइ आहे ॿार खे अॻियां खणी अचे थी। बिल्कुलु। चवण जो मतिलबु इहा आहे त उन्हनि खे जेको डपु हूंदो आहे, जेको भउ हूंदो आहे न, उहो ख़तमु थी थो वञे। जॾहिं उनजे ज़हन मां भउ ख़तमु न थींदी, ऑटोमेटिकली उहो दुनिया खे या ॿियनि सभिनी शयुनि खे सम्झी था वञनि पिया। बिल्कुलु बिल्कुलु साईं। ऐं जी सॼो ॾिसो न, पूरो जान असांजो मोहबत ते रखियल आहे, प्यार ते रखियल आहे। तो पंहिंजो औलाद हुजे हुन सां फ्रेंडलीशिप, इहे न डिक्टेटरशिप न हुजे, मक़सदु त दाबो न हुजे या वठ वठण वारी ज़िंदगी न हुजे, तो प्यार सां ख़ुलूसत सां इहे शयूं हलनि थियूं त ॿार अञा वधीक सम्झी थो वञे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं आज़ादु महसूसु कंदो पंहिंजे पाण खे एतिरो। जी जी हा, मुंहिंजा ॿ छोकिरा आहिनि वॾा, उन्हनि सां तक़रीबन त इहो ई मुंहिंजो माहौल रहियो आहे, इहो ई गुफ़्तगू रही आहे, अहिड़ो ई प्यार रहियो आहे। बिल्कुलु। ऐं न्याणियूं आहिनि त न्याणियुनि सां बि ईअं हुजे, मतिलबु ईअं न हुजे की पुटु आहे त पुट सां ओपनली न्याणियुनि सां उहो ई सलूक रखिणो आहे, उहो ई माहौल रखिणो आहे तव्हांखे न। जेकॾहिं घर जो माहौल ठाहे रखिणो आहे, उन्हनि जी ज़िंदगी जो जेकॾहिं तव्हांखे लाचार आहे, सभिनि सां हिकु जहिड़ो सलूक रखिणो आहे तव्हांखे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। इमरान साहब, गेस्ट वेठा हिननि खे वेलकम मुंहिंजे तरफ़ां। जी आपको खुश आमदीद कह रहे हैं। साईं वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थिया ऐं पंहिंजा ख़्यालनि जो इज़हार कयो। ऐं असांजा जेके महिमान ॾिसनि पिया ऐं हिन सब्जेक्ट खे नॉर्मल सब्जेक्ट न सम्झो, हे तव्हांजो उहो टॉपिक आहे जंहिं ते तव्हां सम्झो त पंहिंजा ॿार स्कूल मोकिलींदा आहियो ऐं तव्हांजे ॿारनि जी उहा एज हूंदी आहे जॾहिं उन ॿार खे हिरासां कयो थो वञे, ऐं इहा एज हूंदी आहे, यादि रखी छॾिजो, इहा ई उमिरि हूंदी आहे नंढे ॿार जी। हिते असां वटि जेको आहे सो मुर्दा महफ़ूज़ न आहिनि, इन शइ ते डिस्कस कयो, उन सां शर्मायो न। ये यहाँ पे मुर्दे जिस समाज में महफूज नहीं है, तो हम अपने बच्चों को जब स्कूल भेजते हैं तो वहाँ पे हमें ये चीज़ें बच्चों की प्रोटेक्शन के लिए करनी चाहिए। स्कूल हो, स्कूल का जब वो ड्राइवर आता है वैन वाला, वहाँ से लेकर प्योन तक सबसे हमें उनको देखना चाहिए। और इस पे मैं कहती हूँ कि इस टॉपिक को लेके हमें शर्माना नहीं चाहिए। जैसे कि फॉर एग्जांपल मैं ऑन एयर कह रही हूँ, मैं 4 महीने से हिरासा हो रही हूँ, मुझे धमकियाँ आ रही हैं, मैंने FIA पे कंप्लेन लॉन्च करवाई, मैं मौज को थाने गई हूँ, मैंने वहाँ अपनी एप्लीकेशन जमा करवाई है, FI करवाई है। आप यकीन करें 2.5 महीने हो रहे हैं, नो रिस्पॉन्स। मैं कहती हूँ कि मैंने अपने वालिद के विजन को कंटिन्यू रखने के लिए इतनी स्ट्रगल की, इतनी हिम्मत की। हो सकता है इस 2.5 महीने में कोई औरत सुसाइड कर लेती, तो हमारे लॉस कहाँ हैं, हमारे आर्टिकल कहाँ हैं? और उस औरत के ऊपर अटैक किया जा रहा है जो एक सोसाइटी बनाने जा रही है और एक बच्चों को तरबियत कर रही है, जो एम्पावर कर रही है, लोगों को मोटिवेट कर रही है कि बोलो। आप उसकी किरदार कशी कर रहे हैं। मतलब देखिए, छुपता और गिल्टी वो है जो छुप के करता है, जो हिरासा करते हैं वो छुप के करते हैं। जैसे कि मैं हैरेसमेंट का शिकार हूँ तो वो नंबर बन जाता है ऑल द टाइम। हमने काफ़ी FIA में कंप्लेन दर्ज करवाई, यहाँ करवाई, मैं सारी कंप्लेन्स नंबर आपको बता सकती हूँ, 7171 मेरा कंप्लेन नंबर है। बट डिस्पाइट दैट क्या होता है कि जो कर रहा होता है ना माशरे में, सबसे ज़्यादा प्रेशराइज वो इंसान हो जाता है। ज़रा
बहुत 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 शुक्रिया। आप थोड़ा सा बोल दें, शॉर्ट टाइम है हमारे पास। मैं बस 1 मिनट आपकी लूँगा और एक रिक्वेस्ट करूँगा तमाम बच्चों से कि 14 अगस्त बहुत करीब है, ठीक है ना। उसमें बहुत सारे बच्चे जो हैं वो बहुत अच्छी तरीके से सेलिब्रेट करते हैं, नो डाउट, बट बहुत सारी चीज़ें हम मिस कर देते हैं। आपको पता है कि बहुत सारी कुर्बानियाँ दी हैं पाकिस्तान हासिल करने के लिए, तो हम उनकी जो कुर्बानियाँ उनको भूल जाते हैं। और बहुत से बच्चे बाजे बजाना, ठीक है, और ये सारी चीज़ें करने के अलावा जो लोगों ने अपनी जानों का नजराना दिया है उनको भी याद रखा जाए, उनके लिए ईसाल सवाब किया जाए और उनके लिए दुआएं की जाए। एक बात ये, दूसरी बात ये है कि बहुत तालीम का एक फुकदान नज़र आता है कि जो झंडे और जो झंडियाँ हम लगाते हैं 14 अगस्त को, ठीक है, वो 15 अगस्त, 16 अगस्त या 17 अगस्त को हमारे पैरों में आ रही होती है। खुदारा हाथ जोड़ रहा हूं, रिस्पेक्ट प्लीज, रिस्पेक्ट। अगर इसकी रिस्पेक्ट नहीं कर सकते तो प्लीज इसको ना लगाएं। बिल्कुल, बहुत अच्छा मैसेज दिया, बड़ी मेहरबानी। सो डॉक्टर साहब, हाणे नेक्स्ट असांजो छा आहे, कचहरी असांजी कंटिन्यू कयो। हा बिल्कुलु, सॉन्ग तव्हांखे ॿुधायूं पिया ऐं टाइम आहे कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं, जुमे जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे। ऐं हा, आसिफ़ सियाल त मां आहियां, पर जेको आहे सो अञा पहचान ॿी आहे, अञा आसिफ़ सियाल खे फाइंड करिणो आहे, रियल आसिफ़ सियाल खे। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। घर मेरा तेरे घर में है, दर मेरा तेरे दिल अंदर। घर मेरा तेरे घर में है, दर मेरा तेरे दिल अंदर। दीद का दरवाजा है, दर खोलता कोई नहीं। दीद का दरवाजा है, दर खोलता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। पहचान अपने आप को, बस आप ही तो आप हो। पहचान अपने आप को, बस आप ही तो आप हो। मैं नहीं लेकिन हूँ मैं नहीं लेकिन हूँ मैं, ये सोचता कोई नहीं। मैं नहीं लेकिन हूँ मैं, ये सोचता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। बेरंग हूँ बेमिसल हूँ, हर रंग में मेरा रंग
पहचानता कोई नहीं, सब में समाया हूँ मगन, पहचानता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं कौन हूँ, मुझे जानता कोई नहीं। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।